रहमान रहीम, तू हबीब, तू तबीब, तू दर्द जी दवा, जानब मुझे जिय में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शफ़ा मियाँ मरीज़न के। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा पुकारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेराण में तव्हां सां गॾु। उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं ॿियो सुबुह जो थधिड़ो पहर आहे उहो इंजॉय करे रहिया हूंदा। ऐं के भाउ भेण त मुंहिंजा मंज़िलुनि ॾे रवां दवां हूंदा ऐं ॿारड़ा स्कूलनि ॾे वेंदा हूंदा। इहो बि सुठो अमल आहे त ॿारड़नि जा स्कूल बि हाणे जारी आहिनि ऐं हू पढ़ाई में दिलचस्पी वठनि था ऐं वरी मथां एग्ज़ाम बि ॿारनि जा इम्तिहान बि हलनि था ऐं ज़िंदगी बि हिकु इम्तिहान जो नालो आहे ऐं जेको इन इम्तिहान में कामयाबु वेंदो उहो ई पंहिंजे ज़िंदगीअ में कामयाबु वेंदो। ऐं ॿियो वरी असां अॼुकल्ह ॾिसूं था जेको ई असांजा ॿार आहिनि वॾा आहिनि ही मोबाइलूं खणी वेही था रहनि ऐं मोबाइलुनि में केतिरा सारा कमर्शियल था अचनि, ही फैशन जा वरी एडवर्टाइज़ था अचनि ऐं ॾेखार जूं घणियूं शयूं थियूं अचनि। ऐं पहिरीं ईअं न हूंदो हुओ, पहिरीं घरनि में मोबाइल फ़ोन न हूंदा हुआ, सिर्फ़ु टेलीविज़न ताईं रसाई हूंदी हुई या रेडियो हूंदो हुओ त माण्हू ॿुधंदा हुआ। ऐं जेके माण्हू हूंदा हुआ पहिरीं औरतूं हुजनि या मर्द, उनखे 2 सूट या 4 वॻा एतिरे ताईं हूंदा हुआ। पर भई हाणे ईअं आहे कोन। हाणे हिकिड़ी औरत हुजे या मर्द हुजे, हुनखे 10-11 सूट हुजनि, हर शादी ते वञनि त उन लाइ हुननि खे अलॻि कपिड़ा घुरिजनि। अगरि हू अहिड़ा कपिड़ा सुठा नथा पाइनि त हू पंहिंजो मयार बरक़रार नथा रखी सघनि। इन करे असां हिकिड़ो पनो खणूं। ठीकु आहे, तव्हां अगरि हींअर तव्हां वटि पनो को मौजूदु न आहे, मुंहिंजे भाउ भेणनि वटि या पेन, त तव्हां दिमाग़ में हिकु सोच रखो त तव्हां हिकु 3 यानी नुक़्ता लॻायो। तव्हां सोचो त पहिरियों जेको आहे त असां जेको पंहिंजो माना मयार आहे या मयाना रवी आहे उहो लॻायूं ऐं उन खां पोइ आहे जेको असां छा ख़र्च था थी वञूं असां उहो नुक़्तो लॻायूं ऐं उन खां वरी हेठां असां जेको सफ़ा कंजूस पाई असां माइज़रली पीपल था थी वञूं उहो लॻायूं। त जॾहिं असां मयाना रवी इख़्तियार कंदासीं त असां ज़िंदगीअ में कामयाबु ईंदासीं। पर ईअं न आहे अॼुकल्ह। अॼुकल्ह ईअं आहे त भई शादी आहे उहा बि वॾी करणी आहे, उन में 2-3 करोड़ ख़र्च अचनि ऐं अगरि कंहिंजी डेथ थी वञे, इहो त वॾो अलमियो आहे। अगरि कंहिंजी डेथ थी वञे उन ते बि असां सेलिब्रिटी घुरायूं, असां माण्हू घुरायूं, असां न्यूज़पेपर में उन जा इश्तिहार ॾियूं त असांजो ई फलाणे जी डेथ थी वई आहे प्यारे जी या उन जो चहलम आहे, असां उन ते बि ईअं था कयूं। ऐं ईअं ई असां वरी थी वियो आहे त जेको जंहिंजी डेथ बॉडी पई आहे असांजे पंहिंजे प्यारे जी, त वरी उन सां तस्वीरूं बि कढायूं था त इहो ग़लति आहे इलाही। ऐं ॿियो त वरी जेको छा ख़र्च माण्हू आहे त हुनजी सैलरी आहे 50,000 आहे त हू 2 लख 3 लख हुनजो ख़र्च थो थी वञे। पोइ हू कंहिंखां उधारूं वठंदो, हुन खां त पोइ हिकिड़े खे उधर ॾियण में वरी ॿिए खां वठंदो, ईअं ई हू परेशानियुनि जो शिकार थी वेंदो। पोइ स्ट्रेस अची वेंदा, पोइ दिमाग़ जूं तकलीफ़ूं वधी थियूं वञनि, पोइ माण्हू जहिड़ो किथां जो रही नथो सघे, कंहिंखे मुंहुं नथो ॾेई सघे, कंहिंखे मुंहुं ॾेखारे बि नथो सघे त कंहिंखे उधर ॾिए। हीअ सिर्फ़ु पंहिंजो मयार बरक़रार रखण लाइ। वरी जेका मयाना रवी आहे उन में माण्हू जी जेतिरी बि सैलरी आहे 50,000 आहे 30,000 आहे, पाण ओतिरो माण्हू उन हालत में रहे ऐं जेको माण्हू आहे ॿियनि खे बि उहो ई ॾेखारे त मां ही आहियां। ऐं कपिड़ा सादा हूंदा पर साफ़ हूंदा ऐं पंहिंजो जेको अंदरु हूंदो माण्हू उहो ई अंदरु हूंदो। ईअं न हूंदो त असां ॾेखार जे लाइ परेशानियुनि जो शिकार आहियूं ऐं असां ॿियनि खे मुस्कुराए पिया ॾिसूं ऐं अहिड़ा सुठा कपिड़ा पिया पाए वञूं सिर्फ़ु पंहिंजो क्लेबर ऐं स्टैंडर्ड ॾेखारण लाइ। न, मयाना रवी जो बहितर रस्तो आहे जंहिंमें तव्हां सही था रही सघो ऐं जंहिंमें पाण मुतमिन रही था सघो ऐं जंहिंमें टेंशन तव्हां नथा खणी सघो। ऐं वरी इन खां जेको टियों जेको नुक़्तो मूं तव्हांखे चयो त लॻायो उहो आहे जेको माइज़रली जेको कंजूस माण्हू था थी वञनि उहो त बिल्कुलु वियल आहिनि। उहे त न को पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखी सघनि, न को पंहिंजो फूड जो ख़्यालु रखी सघनि, उहो त बिल्कुलु यानी उनखे कुझु चई नथो सघिजे त उहो ॿिन्ही खां ई वियल आहे ऐं ईअं न करणु खपे। ऐं असांखे जेतिरो थी सघे असां मयाना रवी सां हलूं ऐं पंहिंजो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उनजी मिसाल वठूं। उहो कीअं हो,
उहो बि ईअं ई रहंदो हो ऐं उन बि इहो ई सबक़ु ॾिनो हो त मयाना रवि सां अगरि तव्हां हलंदव त तव्हां ज़िंदगी में कामयाबु थींदो ऐं हुन जी असां ज़िंदगी जो फ़लसफ़ो खणूं त उन फ़लसफ़े मां बि इहो ई मिलंदो। असां क़ुर शरीफ़ पढ़ंदासीं त उन जी ज़िंदगी जो फ़लसफ़ो इहो मिलंदो ऐं अगरि असां फ़लसफ़ो बि पढ़ंदासीं मयाना रवि जो त असांखे उन मां बि उहो ई लेसन मिलंदो त इहो ई रस्तो सही आहे मयाना रवि जो। ऐं ॿियो वरी मां तव्हांखे चवंदी हलां मुंहिंजा नाज़रीन जेको मां तव्हांखे चवंदी बि ईंदी हा त पंहिंजो अंदरु साफ़ु रखो। पंहिंजो अंदरु साफ़ु रखंदव त तव्हांखे सभु कुझु हासिलु थींदो। तव्हां ॿिए लाइ सुठो सोचींदो त ख़ुदा ताला रब करीम उहो वॾो शान वारो ऐं वॾी ज़ात वारो आहे मुंहिंजो मालिक तव्हां लाइ बि अहिड़ा रिसोर्सिस पैदा थींदा ऐं तव्हां सां बि माण्हू ॿिया अहिड़ो ई रवैयो रखंदा ऐं पाण खे पॉज़िटिव रखो, नेगेटिव न रखो। इन करे जो नेगेटिव जेके आहिनि सोर्सिस आहिनि त उहे तव्हांखे तबाह था करे छॾनि। जीअं हिकु मिसाल आहे, हिकु को ॿारु आहे एॾो एक्टिव आहे, इंटेलिजेंट आहे ऐं हुन सां हुनजा रिश्तेदार आहिनि या हुनजा पाड़ेसरी आहिनि या दोस्त आहिनि, इहे सभु हुन सां नेगेटिव रवैयो इख़्तियार कंदा त उहो नेगेटिव रवैये जूं बि रेज़िस थींदियूं आहिनि। उहे उन ॿार ते अची वेंदियूं त हू केतिरो मुश्किलातुनि में शिकार थी वेंदो। ऐं पंहिंजो नेगेटिव रवैया ख़तमु कयो, पंहिंजा पॉज़िटिव रवैया रखो ऐं तव्हां पॉज़िटिव रवैया रखंदव त ख़ुदा जी जेका ज़ात आहे न उहा बि उन्हनि ई दिलनि में यानी घर करे थी जिथे पॉज़िटिव रवैया आहिनि, जिथे प्यारु आहे, जिथे सचाई आहे, जिथे पंहिंजाइप आहे। त इन करे तव्हां लाइ पॉज़िटिव रवैया ई बहितरु आहिनि। ऐं जेके असांजा सूफ़ियाई कराम आहिनि, सचल सरमस्त आहे, असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे ऐं जेको रूमी जंहिं लिखियो प्यार लाइ ऐं केतिरा ई ॿिया आहिनि असांजा जेके सूफ़िया कराम ऐं उन्हनि जा बि रवैया अहिड़ा हूंदा हुआ ऐं उन्हनि जे दिलनि में प्यारु हूंदो हो ॿियनि लाइ ऐं कंहिं लाइ कीनो न हूंदो हो, कंहिं लाइ हसद न हूंदो हो, कंहिंखे ॾुखाईंदा न हुआ ऐं हुननि माण्हुनि लाइ प्यारु हूंदो हो। ऐं उन्हनि इन ई करे हुन प्यार लाइ एतिरो लिखियो ऐं एतिरो प्यार लाइ लिखियो जो हू सभिनी लाइ सबक़ु थी वियो। पर असांजा माण्हू जेके आहिनि त उन प्यार खे उहो सिर्फ़ु पढ़नि था, सिर्फ़ु लफ़्ज़नि ताईं, सिर्फ़ु पननि ताईं, सिर्फ़ु किताबनि ताईं उन्हनि जूं तारीफ़ूं कनि था। अगरि हू उन्हनि जेके लफ़्ज़ आहिनि, हुननि जेको लिखियो आहे हू उन्हनि ते अमल कनि त हू किथां जो किथे पहुचनि, हू ज़िंदगीनि में कामयाबु थी वञनि ऐं हुननि जे चहिरनि ते ख़ूबसूरती हुजे। जो चवंदा आहिनि त इंसान जो अंदरु ख़ूबसूरत आहे त हुन जे चहिरे ते बि ख़ूबसूरती ईंदी आहे। ही दुनिया जूं जेके ताक़तूं आहिनि, नेगेटिव फोर्सिस आहिनि, जेके असांजे अंदरु मज़बूत आहिनि त असांजे चहिरे ते उहो नेगेटिव फोर्सिस अची वेंदियूं। जेको असांजो अंदरु साफ़ु हूंदो असांजो अंदरु ऐं पॉज़िटिव हूंदो त असांजे चहिरे ते बि रौनक हूंदी। असां उमिरि जा केॾा बि वॾा थी वञूं तॾहिं बि असांजे चहिरे में ख़ूबसूरती नज़र ईंदी आहे। इन करे त चवंदा आहिनि न, चहिरो आईनो आहे माण्हूअ जो, चहिरो आईनो आहे, चहिरे मां ई ख़बर पवंदी आहे त माण्हू कीअं आहे। ऐं घणनि माण्हुनि जे त जहिड़ो मुंहं ते 12 वॻल हूंदा आहिनि, अजीब क़िस्म जा लॻंदा आहिनि, उमिरि नंढी हूंदी आहे, ख़ूबसूरत हूंदा आहिनि तॾहिं बि एॾा सुठा न लॻंदा आहिनि। इन करे जो उन्हनि जो अंदरु साफ़ु न हूंदो आहे। इन करे पंहिंजो अंदरु साफ़ु रखो त तव्हांजे चहिरनि ते बि उहा ई ख़ूबसूरती ईंदी, उहा ई मुस्कुराहटूं ईंदियूं, उहे ई रहमतूं तव्हां लाइ थींदियूं। ऐं वरी मां पंहिंजी जेके भेणूं आहिनि ॿाहिरि उन्हनि खे बि चवंदी हलां त भई तव्हां पंहिंजे ॿारनि जी तरबियत सही कयो। तव्हां ॿारनि जी अॼु तरबियत सही कंदो त सुभाणे तव्हांखे इहो फल मिलंदो। इन करे जो माउ आहे, पीउ आहे, ॾिसो अॼुकल्ह जा ॿार आहिनि उन्हनि जी तरबियत सही नथी थिए। उनजे लिहाज़ खां जेको पहिरियों दौरु हूंदो उन में ॿारनि जी केॾी सुठी तरबियत थींदी हुई ऐं उहो ई उन्हनि खे जहिड़ो इनपुट मिली वेंदो हो त हू पंहिंजे पीउ माउ जी वरी एतिरो ई अदब कंदो हो जेतिरा हू सिखंदा हुआ। छाजे करे जो पहिरीं दर्सगाह हूंदी आहे पीउ माउ जी ऐं उन खां पोइ हूंदो आहे स्कूल उस्ताद। इन करे पंहिंजे ॿारनि जी तरबियत जेतिरी तव्हां सुठी कंदो ऐं तव्हांखे उनजो इनपुट बि एतिरो ई सुठो मिलंदो। पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियो, उन्हनि खे तरबियत सुठी ॾियो। तव्हां जेके जुमिला घर में ॻाल्हाईंदो त हू तव्हां खां सिखंदा ऐं उन्हनि जूं आदतूं थी वेंदियूं ऐं आदतूं बि ईअं ई ठही वेंदियूं आहिनि ॿारनि जूं। ॿारु वॾो थींदो आहे, पंहिंजे माउ खे ॾिसंदो, पीउ खे ॾिसंदो, आस पास जे माहौल खे ॾिसंदो, पर स्पेशली पीउ माउ खां हू आदतूं एक्सेप्ट कंदो आहे, उहो आदतूं पाण में पैदा कंदो आहे ऐं पोइ हू आदतूं वधी वण थींदियूं आहिनि। हीउ नंढिड़ो ॿारु आहे, असां उनखे त दड़को ॾेई था वञूं ऐं उनजे साम्हूं ग़लति जुमिला ॻाल्हाए था वञूं। असां था चऊं त का ॻाल्हि कोन्हे, हीउ त ॿारु सम्झे ई नथो, पर ईअं न आहे। हुनजो जेको लाशऊर आहे न उन में उहे ॻाल्हियूं वेही थियूं वञनि। हू जीअं वधंदो थो वञे, उसरंदो वॾो थो थींदो थो वञे त उहे ॻाल्हियूं पोइ हू
माना ॿियनि सां उहे करे थो। जीअं त नाज़रीन असां पंहिंजियूं ॻाल्हियूं कंटिन्यू रखूं था। असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में थियो आहे साई जो टाइम, सो असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं साई ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो ऐं असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदो ऐं सुबुह जी थधिड़ियुनि हवाऊं जेके आहिनि उहे इंजॉय करे रहिया हूंदो। इन करे मौसम बि इलाही ख़ूबसूरत थी वियो आहे। इन करे ख़ूबसूरत मौसम खे इंजॉय करणु घुरिजे। जीअं त नाज़रीन मौला अलैहिस्सलाम जो हिकु कौल आहे त उन चयो हो त इंसान ऐं जानवर में छा फ़र्क़ु आहे। त इंसान ऐं जानवर में हुन फ़र्क़ु ॿुधायो, जेको इंसान आहे उहो सोचे थो ॿियनि लाइ ऐं जेको जानवर आहे उहो ॿियनि लाइ नथो सोचे। उन में इहो फ़र्क़ु आहे। ऐं जीअं त नाज़रीन हमेशह जीअं असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में स्पेशल महिमान गॾु ईंदा आहिनि, जेको असांजे प्रोग्राम सुबुह मेराण जी सूंहं थींदा आहिनि ऐं असांजे सुबुह मेराण प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾींदा आहिनि। ऐं अॼु बि ईअं ई आहे, असांजे प्रोग्राम में स्पेशल महिमान गॾु आहिनि ऐं तव्हां लाइ रूह जी ग़िज़ा बि आहे अॼु असांजे प्रोग्राम में। जीअं त नाज़रीन मां चवंदी हलां त जेका आहे रक़्स छा आहे, त असां पंहिंजी जेका सिंध जी असां खणंदासीं हिस्ट्री, तव्हां मोहन जो दड़ो खणो त 5000 साल असांजी सिंध जी हिस्ट्री पुराणी आहे। उन मां डांसिंग गर्ल जो हिकिड़ो मुजस्मो निकितो, त माना असांजो रक़्स एतिरो पुराणो आहे जो डांसिंग गर्ल जो मुजस्मो निकितो। यानी असांजे रक़्स खे एतिरी वैल्यू आहे। तव्हां दरगाहुनि ते वञो, कलंदर लाल शहबाज़ आहे, ॿियूं दरगाहूं आहिनि, उते बि रक़्स थींदा आहिनि। ऐं तव्हां ॾिसो उन में कथक रक़्स थींदो आहे, जीअं उन में बि स्टोरी जहिड़ो ॿुधाई वेंदी आहे, पर रक़्स जे तौरु उहा स्टोरी ॿुधाई वेंदी आहे। इन करे जेको रक़्स आहे इहो बि असांजे जहिड़ो उन में तो सकाफ़त में अची थो वञे। त असांजे प्रोग्राम में अॼु हिकिड़ो आहे महिमान जंहिंजो नालो आहे सूफ़ी सत्तार। पाण सूफ़ी सत्तार रक़्स कंदो आहे ऐं पंहिंजो हिकु स्टूडियो बि हुनजो आहे ऐं हुते हू रक़्स सेखारींदो बि आहे ऐं पाण ऑल पाकिस्तान चैम्पियन बि रही चुको आहे ऐं असां हुनखे कोरियोग्राफर बि ॿिए लफ़्ज़नि में चऊं था ऐं हुनखे सूफ़ी सत्तार कोरियोग्राफर ई चयो वेंदो आहे। ऐं ॿियो असांजो जेको महिमान असां सां गॾु आहे, भई राग रूह जी ग़िज़ा आहे, न त असांखे मज़ो ई कोन ईंदो जो रूह जी ग़िज़ा न हूंदी। उनजो नालो आहे रुख़सार अली समो ऐं तबला नवाज़ आहे शकील अंजुम ऐं ढोलक नवाज़ ज़ाहिदा। अदा तव्हांखे मां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में भली कार थी चवां। अदा तव्हांखे मां पंहिंजे सुबुह मेराण प्रोग्राम में भली कार थी चवां। अदा कीअं आहियो तव्हां, तव्हांजो सुबुह कीअं गुज़रंदो आहे? बिल्कुलु ठीकु ठाक अदी। सुबुह त बसि इहो उथंदा आहियूं निंड मां, हाणे कोशिशि कंदा आहियूं त सुबुह सवेर उथी करे ऐं थोरो रियाज़ कजे ऐं सुबुह असांजी डांस खाई थींदी आहे। जी जी जी, तव्हांखे कीअं लॻो तव्हां हिते अचो पिया, का एक्साइटमेंट हूंदी त मां वेंदो सुबुह मेराण प्रोग्राम में? एक्साइटेड त ज़ाहिरी ॻाल्हि हुयो माण्हू, छो जो जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म मिले पियो ऐं हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म जिथे तव्हां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे सघो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुन लाइ एक्साइटेड त हूंदो माण्हू। काफ़ी ॻाल्हियूं ज़हन में आयूं पे त उते वञी करे ऐं इन ॻाल्हियुनि खे शेयर कजे माण्हुनि ताईं, जीअं अवेयर पहुचे। जेको मुंहिंजो कमु आहे उहो माण्हुनि खे मां ॿुधायां त मुंहिंजो कमु छा आहे, उन्हनि खे मां ॾेखारियां इहे शइ। सही। ऐं तव्हां काफ़ी दफ़ा असांजे मेराण प्रोग्राम में अची चुका आहियो, जहिड़ो हिसो आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। हा, त तव्हांखे कीअं पियो महसूसु थिए? थोरो तेज़ ॻाल्हायो। तमामु बहितरीनु। पहिरीं बि काफ़ी दफ़ा अचणु थियो आहे मुंहिंजो ऐं जेको आहे सो काफ़ी अहिड़ियूं शयूं जेके माण्हुनि खे ख़बर न हुयूं अबाउट डांस रक़्स जे बारे में, पोइ जॾहिं हिन प्रोग्राम खां पोइ काफ़ी माण्हुनि खे अवेयर मिली आहे। सो अॼु बि ऐं जेकॾहिं मौक़ो मिलियो, छो जो ॻाल्हियूं खोड़ सारियूं हूंदियूं आहिनि ऐं प्रोग्राम असांजो टाइम मुख़्तसिर हूंदो आहे, ॿिया गेस्ट बि हूंदा आहिनि, उन्हनि खे बि ॻाल्हाइणो हूंदो आहे। सो हिन दफ़े वरी ॿीहर चांस मिलियो आहे अचण जो मेराण में, सुबुह मेराण में। सो जेके ॻाल्हियूं रहियल आहिनि सो उन्हनि जो इज़हार कबो। सही सही, तव्हां बिल्कुलु सही चयो। सूफ़ी सत्तार, भला सूफ़ी सत्तार तव्हांखे कीअं ख़्यालु आयो तव्हां इन फील्ड में वञो, डांस में वञो? अच्छा, इहो ख़्यालु त कोन आयो, पर इहो आहे जो शुरूअ खां स्कूल में कंदा हुआसीं परफॉर्म।
पोइ आहिस्ते आहिस्ते अॻियां हली करे जेको आहे जॾहिं मूं मैट्रिक क्लियर कई, मैट्रिक क्लियर करण खां पोइ जेको आहे सो मूं प्रोफेशनली जॾहिं ॿाहिरि परफॉर्म कयो, उन खां पोइ मूं सिखियो। उन खां पोइ थिएटर असांखे मिलियो सिखण लाइ डॉक्टर आसिफ़ साहब वटि ऐं सर शाहनवाज़ भट्टी साहब वटि। त हिकिड़ो हैदराबाद में अहिड़ो सुठो माहौल मिलियो असांखे स्टेज ड्रामास थिएटर वग़ैरह जो। त उन सां गॾोगॾु मूंखे थोरो डांस जो बि हुयो शौक़ु, जंहिंमें मां बॉलीवुड डांस स्टाइल कंदो हुयुसि। तंहिं टाइम मूंखे डॉक्टर आसिफ़ चयो त तव्हां बाबा क्लासिकल ॾांहुं थोरो अचो, मेन शइ उहा आहे, तव्हां उन शइ खे सिखो। पोइ उनखे सिखियोसीं, बसि पोइ असीं ताईं पहुची वियासीं, का ख़बर ई न पई। त सुफ़ी सत्तार, तव्हांखे ॾुखियायूं बि त इलाही पेश आयूं हूंदियूं, जे हर फील्ड में हर्डल ईंदा आहिनि, त तव्हां उहे कुझु ॿुधायो असांजे नाज़रीन खे। यकीनन छो जो असां वटि जेको हिकिड़ो अक्स ठहियलु आहे रक़्स जो या डांस जो, त अमूमन असां वटि जेके सिंधी मेला थींदा आहिनि जंहिंमें छोकिरा छेर ॿधी डांस कंदा आहिनि, कोटियूं पातल हूंदियूं आहिनि उन्हनि खे। त जॾहिं मूं रक़्स स्टार्ट कयो, त जॾहिं मूं परफॉर्मेंस करणु शुरू कयूं ॿाहिरि प्रोफेशनली, त मुंहिंजे बाबा बि सम्झो त शायदि इहो ई कमु कंदो मुंहिंजो पुटु, जेको असां ॾिसंदा आया आहियूं। छो जो वॾड़ा असांजा उन्हनि शयुनि खे ई ॾिसनि पिया। त पोइ जॾहिं असां उन्हनि खे ॾिठोसीं त इंटरनेशनली नेशनली लेवल ते तव्हां ॾिसो, दुनिया भर में इंटरनेशनल जेके आर्टिस्ट आहिनि जेके परफॉर्म कनि था, रक़्स न रुॻो सिखियो वञे थो बल्कि पढ़ायो बि वञे थो। ऐं काफ़ी शइ उन ते जेको आहिनि इंफॉर्मेशन आहे। ऐं क्लासिकल कथक त हिस्टोरिकल रक़्स आहे, जंहिंजी इंफॉर्मेशन एतिरी आहे जो तव्हां उन ते अगरि जेकॾहिं रिसर्च कयो त तव्हांजी रिसर्च ख़तमु कोन थींदी। बिल्कुलु सही था चओ तव्हां, बिल्कुलु सही। सो डांस कोरियोग्राफी हिकु पैशन आहे। तव्हां जेके बि अदाकार ॾिठा हूंदा, जेके बि असां वटि फिल्म अदाकार आहिनि जेके सॉन्ग ते परफॉर्म कनि था, जेके तव्हां फिल्म में ॾिसो था, त हू अदाकार पाण डांस कोन कंदा आहिनि। जॾहिं गानो कंपोज़ थी ईंदो आहे, जॾहिं गानो तव्हांखे ठही मिलंदो आहे ऑडियो, त उन ते कोरियोग्राफर जो कमु हूंदो आहे हीरो हीरोइन खे, बैकग्राउंड डांसर्स खे, सभिनीनि खे ट्रेन करणु। ऐं उनखां पोइ हू जहिड़ी ख़ूबसूरत शइ थी ईंदी आहे जेका तव्हांखे वणंदी आहे, त या ज़बरदस्त डांस थो करे या ज़बरदस्त डांस थी करे, इहो सॼो कमु परदे जे पोयां आहे उहो कोरियोग्राफर। ऐं कोरियोग्राफी हिकु वॾी फील्ड आहे। यकीनन हिन में कोरियोग्राफर जो ई कमाल हूंदो आहे। सूफ़ी सत्तार असांजे जेके प्रोग्राम में अॼु रूह जी ग़िज़ा बि आहे। सो असां राग था ॿुधूं, पंहिंजे ख़ूबसूरत रागी असां सां गॾु आहे, मौसीक़ी था ॿुधूं। सो रुख़सार अली समो साहब, तव्हां असांखे छा था ॿुधायो प्रोग्राम में? बाबा शुरात में मुर्शिद लतीफ़ सरकार। बिस्मिल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ला 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 वो मियां, ला 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 वो जी लतीफ़ शल सिंधड़ी आबाद हुजे, ससुअ जे सिरीअ सां थींदो के चधणी कांधी मियां, लकन तां लतीफ़ चए आर्याणी आंदी, पुन्हूअ पेरांदी शल मूं निमाणीअ नसीब थे, हो पेरे पवंदी सान चवंदी सान, पेरे पवंदी सान चवंदी सान, रही वञो रात बंभोर में अल्लाह, रही वञो रात बंभोर में, पेरे पवंदी सान चवंदी सान, पेरे पवंदी सान बाहूं बधंदी सान चवंदी सान, रही वञो रात बंभोर में अल्लाह, रही वञो रात बंभोर में, पेरे पवंदी सान।
वारी अजाम जा कुनल खान जा बागू वठंदी सान चवंदी सान बागू वठंदी सान चवंदी सान रही वञो रात बंबोर में अला रही वञो रात बंबोर में पेरे पवंदी सान रोज़ो पाक रसूल जो ला 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 रोज़ो पाक रसूल जो पाक रसूल जो मिठे रसूल जो पाक रसूल जो मिठे रसूल जो चाउठ चुमंदी सान चवंदी सान चाउठ चुमंदी सान चवंदी सान रही वञो रात बंबोर में रही वञो रात बंबोर में पेरे पवंदी सान हो सरतियूं शाह लतीफ़ चए ला 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 हो अला सरतियूं ला 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 वो भला ला 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 वो जी लतीफ़ शल सिंधड़ी आबाद हुजे हो सरतियूं शाह लतीफ़ चए शाह लतीफ़ चए खोट लतीफ़ चए लाल लतीफ़ चए सोणो लतीफ़ चए घोरियो वेंदी जान चवंदी जान घोरियो वेंदी जान चवंदी जान रही वञो रात बंबोर में अला रही वञो रात बंबोर में पेरे पवंदी सान बाहूं ॿधंदी सान चवंदी सान रही वञो रात बंबोर में अला रही वञो रात बंबोर में अला रही वञो रात बंबोर में पेरे पवंदी सान माशाल्लाह इलाही खूबसूरत नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो मां थी वञा नंढड़ी साई ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेराण में तव्हां सां गॾु नवनि महिमाननि सां नई जुस्तजू सां नवनि इरादनि सां त असां आहियूं सुबह मेराण में तव्हां सां गॾु जीअं त असांजूं भेणूं ॿाहिरि असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं उन्हनि लाइ रूह जी ग़िज़ा बि आहे ॿियो त असांजे प्रोग्राम में रक़्स कंदड़ बि आहे जेको मां चवंदसि स्पेशल महिमान असांजो उहो बि असां सां गॾु आहे जीअं त सूफ़ी सत्तार तव्हां ॿुधायो त ही तव्हां जेको ही रक़्स जो जेको इहो तव्हांजो आहे इंस्टीट्यूट बि आहे त तव्हांखे इनकरेज थी पंहिंजे पेरेंट्स खां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असांजो जेको आहे सो तालुक़ु न रहियो आहे इन फील्ड सां त स्टार्ट में ॾुखियाई थियूं बाबा काफ़ी चवनि पिया वाल साहिबु मुंहिंजो 2019 में दैत करे वियो आहे ऐं वफ़ात करे विया ऐं मूंखे स्टार्ट में शुरूआत में घणियूं मुश्किलातूं आयूं इवन वालिदैन जी तरफ़ खां बि मिट माइटनि जी तरफ़ खां बि पोइ आहिस्ता आहिस्ता बाबा आख़िर में सपोर्ट कयो
आख़िर में न पिया चवनि कुझु। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त वालिद साहिब जी हिकिड़ी ख़ामोशी उहा बि हिकिड़े क़िस्म जी सपोर्ट ई चइजे, छो जो जेका शइ बार बार चइबी आहे त मतिलबु त अञा बि तव्हां हुनजी मुखालफ़त कयो पिया। जॾहिं तव्हां चवणु छॾे ॾियो चलो ठीकु आहे, करे पियो, हुनजी पंहिंजी ज़िंदगी आहे, जेकॾहिं करे थो त भले करे, बसि पोइ हुन खां पोइ बाबा मूंखे चवणु छॾे ॾिनो हुयो ऐं पोइ मां उन शइ खे करियां पियो। ऐं उन टाइम त वरी ईअं न हुयो जो बाबा मूंखे चवणु छॾे ॾिनो त असांजा तालुकात ख़राबु हुया, बिल्कुल बि न। सभिनी खां वधीक मां बाबा सां क्लोज़ हुयसि। वालिदैन त हूंदा आहिनि न जेको सही ग़लति चवंदा आहिनि। हाँ बिल्कुलु, छो जो असांजे ज़हन में हिकिड़ी शइ वेठल आहे त जेको आहे सो तव्हां डॉक्टर थींदव, इंजीनियर थींदव या कंहिं सुठी फील्ड में वेंदव, पोइ तव्हांजो कैरियर सेफ आहे, पोइ तव्हां हिकिड़ा सुठा पैसा कमाए सघो था ऐं उनखां पोइ तव्हां हिकिड़ी पंहिंजी बहितर ज़िंदगी गुज़ारे सघो था। त वालिदैन त इहो ई चाहींदो त मुंहिंजी औलाद पढ़े लिखे ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे। पढ़िया लिखियासीं, उन सां गॾोगॾु ऐं हिन फील्ड खे बि खणी पिया अचूं ऐं कयूं पिया, छो जो असां वटि तक़रीबन जेकॾहिं ॾिठो वञे त असां वटि कोरियोग्राफर्स जेके आहिनि त ॿोलियूं सभु अलाह जूं आहिनि। तव्हां ॾिसंदव पंजाबी ज़बान में तव्हांखे हुते काफ़ी कोरियोग्राफर मिलंदा, उर्दू स्पीकिंग तव्हांखे काफ़ी कोरियोग्राफर मिलंदा, तव्हांखे सिंधी कोरियोग्राफर न मिलंदो। इन करे त ख़ुशि आहिनि जी ॻाल्हि आहे, मूंखे इलाही ख़ुशी पई थिए। जी त मां थोरी घणी कोशिशि कई आहे। अच्छा, इन कोरियोग्राफी खे न रुॻो जेको आहे सो ॿी मौसीक़ी ते ऐं कोशिशि कई आहे त पंहिंजी जेका मौसीक़ी आहे सिंधी उनखे कोरियोग्राफ पाण कंटिन्यू रखूं था। कॉल असांजे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। हा जी अदा, तव्हां किथां पिया ॻाल्हायो, केरु आहियो, छा था चवणु चाहियो? ऐं वालेकुम अस्सलाम। सफदर अब्बास फिरान बिरसा ॻाल्हायां थो। जी अदा, छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम में? माशाल्लाह प्रोग्राम में सुठो आहे, माशाल्लाह तमामु बहितरीन है। तव्हांजो प्रोग्राम आगाज़ थियो आहे, तमामु बहितरीन आहे प्रोग्राम, लेके करे रहिया ऐं माशाल्लाह प्रोग्राम ॾिसण लाइ मूंखे एॾी ख़ुशी थी थिए ऐं माशाल्लाह बहितरीन प्रोग्राम आहे ऐं दिलि में चयो त ममता लाइ सही असां बि को नंढिड़ो शइ ॿुधायूं। अच्छा, बिस्मिल्लाह, ॿुधायो तव्हां। न रहंदे तू न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ो छाले, हो फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ो छाले, न रहंदे तू न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ो छाले। ज़बरदस्त, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कई, तव्हांजी महिरबानी अदा जी। सत्तार समोस, तव्हां ॿुधायो, तव्हां जेका असां ॻाल्हि कटी विच ते उनखे कंटिन्यू रखूं त तव्हांजो वालिद जेको साहिबु उहो कुझु चए पियो तव्हांखे इन लाइ। जी 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 सो वरी उन खां पोइ काफ़ी सपोर्ट मिली घर खां। ऐं छो जो आउं चवंदुसि त वालिदैन खे त जेकॾहिं तव्हांजो औलाद कंहिं शइ में सुठो आहे, कंहिं बि आर्ट जे फील्ड में, कंहिं बि शोबे में, त आउं चवंदुसि वालिदैन खे ख़ासि इहा रिक्वेस्ट कंदुसि त उहो पंहिंजे औलाद ते ट्रस्ट कनि ऐं उनखे छॾनि, ओॾांहुं वञनि। सो छो जो जेकॾहिं तव्हां उन्हनि खे पंहिंजी मनपसंदि फील्ड में छॾींदव त जेकॾहिं सुभाणे ज़िंदगीअ में हू अगरि सुठो नालो कमाए था वञनि त हुन में जेकॾहिं हू बेस्ट करे थो त हू तव्हां मां ख़ुशि हूंदो, हू पाण ख़ुशि हूंदो। जेकॾहिं नथो बि करे सघे त पोइ बि हुन में तव्हांखे हू ब्लेम न कंदो त एटलीस्ट जेको आहे सो मां उहो कयो जेको मां करणु चाहियां पियो। सही। सो ऐं काफ़ी तव्हां ॾिसो, चलो ठीकु आहे, जेकॾहिं असां इहा ॻाल्हि करियूं त हिन फील्ड में वेंदो त हुन खां पोइ नौकिरी न मिलंदी। तव्हां ॾिसो घणा ग्रेजुएट माण्हू वेठा आहिनि, इंजीनियर वेठा आहिनि, वकील वेठा आहिनि, डॉक्टर वेठा आहिनि, कोन थियूं मिलनि जॉब्स वग़ैरह। पर जेकॾहिं हू पंहिंजी मनपसंदीदा कम खे करे थो, एटलीस्ट हू फ्रस्ट्रेशन ऐं डिप्रेशन खां बचंदो, हू ज़हनी मरीज़ कोन थींदो, हू पंहिंजे दिलि वारो कमु करे रहियो आहे त उहो हुन में ख़ुशि रहंदो। जी जी। ऐं सत्तार समोसा में ॿुधायो, सूफ़ी सत्तार, सूफ़ी सत्तार, हा हा जी, सूफ़ी सत्तार त ॿुधायो, जॾहिं तव्हांखे जेको आयोडीन सां तव्हांखे दाद ॾींदी आहे, तव्हां परफॉर्म कंदा आहियो त तव्हांखे कीअं महसूसु थींदो आहे? आउं सम्झां थो त जेॾी महिल आर्टिस्ट चाहींदो छा आहे, हिकिड़े आर्टिस्ट खां कंहिं पुछियो त जेको आहे सो तूं सॼी उमिरि इहो कमु कयो, छा हासिलु करिणो हुयो तोखे? जी जी। हुन हिकिड़ो वॾी आहा भरे करे हुन चयो त मूंखे सिर्फ़ु इहो ई हासिलु करिणो हुयो त मां जॾहिं हुन कम खे करियां ऐं उन कम खां मूंखे माण्हू सुञाणनि, जॾहिं मां ॻायां, जॾहिं मां रक़्स कयां, जॾहिं मां पेंटिंग कयां, जॾहिं मां शाइरी करियां त मूंखे मुंहिंजे कम खां माण्हू सुञाणनि, अड़े फलाणो शाइर थो वञे,
फलाणो पंहिंजो आर्टिस्ट थो वञे जी जी बिल्कुलु त उहो जेको आर्टिस्ट खे मिलंदो आहे न तंहिं टाइम ते जॾहिं तव्हां परफॉर्म कंदा आहियो त तव्हांखे तव्हांजे कम सां जॾहिं को माण्हू सुञाणींदो आहे त साईं तव्हांजो कमु ॾिसंदा आहियूं ॾाढो सुठो थींदो आहे ॾाढो असांखे वणंदो आहे ऐं उनखां पोइ आर्टिस्ट जी दिलि एॾी वॾी थी वेंदी आहे हालांकि उनखे कुझु कोन मिलंदो आहे न उनखे पैसा मिलंदा आहिनि न उनखे का शइ जेका ॾिनी वञे त जंहिंसां उहो जेको आहे सो ख़ुशि थिए को तोहफ़ो ॾिसे या परफ्यूम ॾिसे हुनजे ॿ लफ़्ज़नि जे लाइ सिर्फ़ु तरसंदो आहे त केरु मुंहिंजी तारीफ़ करे छॾे मुंहिंजे कम जी साराह करे छॾे त उहो बहार दाद मिलंदी आहे त उहो ई पैसनि खां त वधीक आहे बिल्कुलु 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 ईअं आहे छो जो तव्हांखे इलाही अहिड़ा माण्हू ॾिसो तव्हां जेके ॾिसंदव त तव्हांजे मथां हज़ारे रुपया लुटाईंदा पर जेकॾहिं तव्हांजे फ़न खे तव्हांजी आर्ट खे सम्झनि ई कोन था जेको माण्हू तव्हांजे आर्ट ऐं तव्हांजे फ़न खे सम्झे ऐं तव्हांखे दिलि सां जेकॾहिं तव्हांखे उहो हिकिड़ी तारीफ़ करे छॾे ॿ लफ़्ज़ तव्हांखे चई छॾे या हिकिड़ो नंढिड़ो नज़रानो तव्हांखे ॾेई छॾे कंहिं हिकिड़े आर्टिस्ट मूंखे मूं जॾहिं परफॉर्म कयो त कंहिं पतियुनि जे हिकिड़े इवेंट में नंढिड़ो सो असांजो हिकिड़ो इवेंट हुयो उन में मूंखे हिकिड़े आर्टिस्ट अची करे पंहिंजे खीसे मां नंढिड़ो सो अमाउंट कढी ॾिनो मूंखे उन इहे लफ़्ज़ चया त जेको आहे तव्हांजो कमु हिकु अनमोल कमु आहे ऐं उते मूंखे काफ़ी पैसा काफ़ी उन्हनि पेमेंट कई ऑर्गेनाइज़र्स पर मूंखे उन जा ॾिनल 20 रुपया एॾा अज़ीज़ लॻा जेको उन्हनि 20-30 हज़ारनि खां बि मथे हुया जेको हुन चयो त हीउ तव्हांजी हीउ मुंहिंजो नज़रानो आहे हीउ मुंहिंजी दुआ आहे तव्हांखे सो मूं दुआ करे हुन खां वरिता हुया ऐं जेके दुआ जा ॾिनल पैसा आहिनि बिल्कुलु ऐं जेके दुआ जा जेके जंहिं बि उस्ताद मूंखे जेके 10 रुपया बि ॾिना आहिनि 20 रुपया बि ॾिना आहिनि त मां हुन ते लिखंदो आहियां त फलाणे उस्ताद फलाणी तारीख़ ते मूंखे ॾिनो आहे उहो आउं पाण वटि संभाले रखंदो आहियां सही ऐं सुफ़ी सत्तार तव्हां इहो छा चवंदो त तालीम बि कंटिन्यू रखणु घुरिजे जेके असांजा नौजवान आहिनि वरी तव्हांजी इहा फील्ड आहे त तव्हां थोरो उन ते ॻाल्हायो एजुकेशन त मस्ट आहे छो जो एजुकेशन जेकॾहिं न आहे तव्हांखे जेको आहे तव्हां में शऊर न आहे पढ़ाई इन लाइ न कई वेंदी आहे त तव्हांखे जॉब मिले तव्हां पढ़ो लिखो तव्हांखे माशरे सां उथण वेहण जी ख़बर पए तव्हांखे दुनियादारी जी ख़बर पए तव्हांखे ख़बर पए जेकॾहिं आउं इहा ॻाल्हि करियां त जेकॾहिं आउं तालीम खां परे हुजां हा त जेकॾहिं आउं रक़्स जी फील्ड में अचां त सिर्फ़ु एसी ताईं महदूद हुजां हा छेर ॿधी कोटी पाए जेको असांजो कल्चर में मेलनि में असां ॾिसंदा आहियूं ठीकु आहे न जेकॾहिं तव्हां पढ़िया लिखिया आहियो तव्हां मुख़्तलिफ़ डिफरेंट डांस जे फॉर्म्स ते कमु करियो त दुनिया कंहिं लेवल ताईं रक़्स ते कमु करे पई कहिड़ा डांस जा फॉर्म्स आहिनि उन ते स्टडी करियो उनखे पढ़ो उन ते नोट्स ठाहियो उन ते प्रैक्टिकल बि तव्हांजो कमु हुजे सुभाणे तव्हांखे कंहिं फिल्म में चांस मिली वञे सुभाणे तव्हांखे कंहिं स्कूल कॉलेज यूनिवर्सिटीज़ या तव्हांखे कल्चर डिपार्टमेंट तरफ़ खां अहिड़ो को प्रोजेक्ट मिले जंहिंमें तव्हांखे रक़्स सेखारण जो मौक़ो मिले त तव्हां उते हिकु स्टेप बाय स्टेप हुन रक़्स जो तव्हां कोर्स बि डिज़ाइन कयो ऐं उनखे बहितरीन नमूने सां पढ़ाए ऐं सेखारे बि सघो त तालीम ज़रूरी आहे असां ॻाल्हि कंटिन्यू कयूं था कॉल असांजी आई आहे हेलो हेलो अस्सलाम वालेकुम अदा बाबा छा हाल आहिनि ख़ैर आहे जी जी अदा ख़ैर आहे तव्हांजो नालो तव्हां छा था चवणु चाहियो किथां पिया ॻाल्हायो मदीने खां थो ॻाल्हायां हाजी शम्स मीर जट सुभान अल्लाह छा चवणु चाहींदो तव्हां असांजे प्रोग्राम में उस्ताद खे चओ त वो कोई हारीमो कलाम ॿुधाए असांखे जी जी ठीकु आहे अदा जी सुफ़ी सत्तार तव्हां सां ॻाल्हि ॿोल पई थिए तव्हां कंटिन्यू रखो त जेको तव्हां नौजवाननि खे पिया चओ त पढ़ाई सां गॾु ई जेको रक़्स आहे इन के लाइ जी एजुकेशन मस्ट आहे तालीम खां सवाइ तव्हां कुझु बि नथा करे सघो सो कोशिशि इहा कजे त जेकॾहिं ऐं ॾिसो घणा माण्हू ईअं बि हूंदा आहिनि जेके तालीम न हूंदी आहे पर उन्हनि में शऊर हूंदो आहे ऐं इहो बि चवंदुसि त शऊर बि लाज़िम आहे जेकॾहिं तव्हां तालीम हासिलु न कई आहे तव्हां में शऊर आहे त इहा अलाह जी नेमत आहे तव्हां ते ऐं उनखां गॾोगॾु कोशिशि कजे त अॻी पीढ़ी अचे उनखे पढ़ाइजे ऐं औलाद ते ट्रस्ट कजे ऐं जंहिं हवाले सां हू वञणु चाहे पियो उन हवाले सां उनखे वञणु घुरिजे ऐं वञणु ॾियणु घुरिजे पेरेंट्स उनखे सपोर्ट कनि जेके अॼु तव्हां ॾिसो असां वटि जेके बि वॾे नाले वारा आर्टिस्ट आहिनि इंडिया में ॾिसो तव्हां पाकिस्तान में ॾिसो इवन पेरेंट्स उनखे सपोर्ट कनि था पेरेंट्स सपोर्ट कनि था पेरेंट्स जी सपोर्ट थिए थी त ॿार जी दिलि वॾी थी वञे उहो अञा बि बहितरीन निखरी करे साम्हूं अचे थो ऐं जेकॾहिं आर्टिस्ट जी लाइफ त हुअं ई ॾुखी आहे न तव्हां ॾिसो जेकॾहिं आर्टिस्ट हिकिड़ो आर्ट जी लाइफ में स्ट्रगल करे थो हुनजी त हवाई रोज़ी आहे
मथां ॿी शइ इहा आहे ताना मेणा है फलाए असां वटि हर ज़हन जो हर ज़हानत जो माण्हू आहे जेको तव्हांखे डिग्रेड बि कंदो। चंद अहिड़ा माण्हू हूंदा जेके सुठा बि आहिनि ख़राब माण्हू बि आहिनि। कुझु माण्हू तव्हांखे एप्रिशिएट कंदा, कुझु माण्हू तव्हांखे तंज़ कंदा। ऐं आर्टिस्ट जेकॾहिं आर्ट खां तव्हां हुनखे परे करे ॿिए के कम में अगरि जेकॾहिं आणियो त हू बीमार थी पवंदो। सही। छो जो उहो हुनजो कमु ई कान्हे, उहो त हिकिड़े आर्ट जी फील्ड जो माण्हू आहे, उनखे तव्हां वठी करे कंहिं अहिड़े धंधे में लॻाए छॾींदो त हू बीमार थी पवंदो। हुनखे छॾियो त हू पंहिंजी आर्ट जी फील्ड में कमु करे। सही। त कोशिशि कजे त बहितर खां बहितर पंहिंजे कम खे बणाइजे, उनजी नॉलेज हासिलु कजे। छो जो नॉलेज वारो माण्हू वटि माण्हू कॾहिं बि खुटंदो न आहे। उहो सेखारण में बि महारत रखंदो आहे ऐं हुन वटि इंफॉर्मेशन हूंदी आहे, हू पंहिंजी इंफॉर्मेशन ॿियनि सां शेयर करे हुननि खे सुठी हिकिड़ी नॉलेज ॾेई वेंदो आहे। सही सही, इलाही ज़बरदस्त ॻाल्हि ऐं सुहिणी ॻाल्हि। सूफ़ी सत्तार, असां तव्हांखे हाणे कलाम था ॿुधायूं। असां सां गॾु आहे फ़क़ीर रुख़सार अली समो साहब। असांखे तव्हां छा था ॿुधायो? असां तव्हांखे मास्टर चंद्र जो कलाम ॿुधाईंदासीं। या त गॾिजी घार, या त गॾिजी घार, या सीर विझ त सुखी थियां, या त आजिज़ उजण खां दिल भर थी न धार, या मुर्की यार निहार, या मारे छॾ त मरी वञा। साईं कलाम मास्टर चंद्र। मारी आजी यारी बोड़ी तोड़े तारी, मारी आजी यारी बोड़ी तोड़े तारी, मिठा तुझी मर्जी हो ढोलण तुझी मर्जी। मारी आजी यारी बोड़ी तोड़े तारी, मारी आजी यारी बोड़ी तोड़े तारी, मिठा तुझी मर्जी हा ढोलण तुझी मर्जी। हा तुझे ई ॾिनल दर्द खे दिल सां संदसि, कुझु बि न चवंदसि। हो तुझे ई ॾिनल दर्द खे दिल सां संदसि, कुझु बि न चवंदसि। हा मिली आ मोहबता महिमानी, मस मस मुर्की चवंदसि। हा मिली आ मोहबता महिमानी, मस मस मुर्की चवंदसि। मारी आजी यारी बोड़ी तोड़े तारी, मिठा तुझी मर्जी हो ढोलण तुझी मर्जी। मारी आजी यारी बोड़ी तोड़े तारी, मिठा तुझी मर्जी हा ढोलण तुझी मर्जी। हो तुझे ई रिझाइण सां रूह खे कुझु कुझु राहत थिए थी। हो तुझे ई रिझाइण सां रूह खे कुझु कुझु राहत थिए थी। हा फिक्र दुनिया जा थी था वञनि फना, कुझु फरहत थिए थी। हो फिक्र दुनिया जा थी था वञनि फना, कुझु फरहत थिए थी। मारी आजी यारी बोड़ी तोड़े तारी, मिठा तुझी मर्जी हो ढोलण तुझी मर्जी। मारी आजी यारी मारी आजी यारी मारी आजी यारी मारी आजी यारी।
तुंहिंजे ई राज समुझे भाग जो नेठ निबेरो थींदो हो तुंहिंजे ई राज समुझे तुंहिंजे ई राज समुझे तुंहिंजे ई राज समुझे भाग जो नेठ निबेरो थींदो तुंहिंजे ई नज़र करम सां तुंहिंजे ई रहम करम सां चंद्र वक़्त में फेरो ईंदो ओ तुंहिंजे ई रहम नज़र सां चंद्र वक़्त में फेरो ईंदो मारी आजी यारी ओड़ी तोड़े तारी मिठा तुंहिंजी मर्ज़ी हा ढोलण तुंहिंजी मर्ज़ी मारी आजी यारी 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 ओड़ी तोड़े तारी मिठा तुंहिंजी मर्ज़ी हा ढोलण तुंहिंजी मर्ज़ी ओ मिठा तुंहिंजी मर्ज़ी ओ मिठा तुंहिंजी मर्ज़ी वाह 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 कमाल वाह कमाल ज़बरदस्त ऐं मथां उस्ताद चंद्र जो हुजे राग त छा ॻाल्हि कजे शायरी सुफ़ी सत्तार तव्हांखे कीअं लॻो कमाल जी कंपोज़िशन कमाल कमाल जा अल्फाज़ ज़बरदस्त। कमाल जा वर्ड्स जी, 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 जी। हिकु यूनिक ई कंपोज़िशन आहे या साईंअ जी आहे या साईं सिंधल साहिब जी तव्हांजी आहे मास्टर पंहिंजी चंद्र आहे जी, बिल्कुलु जी। उन्हनि में उहो रंग ॾिसिजे पियो ऐं तमामु बहितरीनु तमामु बहितरीनु हा तव्हां जहिड़ो के रक़्स कंदड़ आहियो ऐं वधीक तव्हां महसूस था करे सघो हिनखे बिल्कुलु बिल्कुलु छो राग ऐं मौसीक़ी अहिड़ी शइ आहे जेको हिकु आर्टिस्ट जॾहिं रक़्स करे थो जेको उहो जॾहिं हा। ॿुधे थो ऐं जॾहिं अखियूं बि बंदि करे थो त उनजे मौसीक़ी जे ॿुधण सां गॾो गॾु बि जेको असां दिमाग़ में जी, नचंदा जी, पिया जी। आहियूं त हिन ते हीअ स्टेप हिन ते हीअ स्टेप हिन ते हीअ स्टेप हिन ते हीअ बिल्कुलु स्टेप बिल्कुलु सो मौसीक़ी बिल्कुलु रूह जी ग़िज़ा आहे सही ऐं सही सही बिल्कुलु जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां था वञूं न्यूज़ ब्रेक ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में रहण में तव्हां सां गॾु उमेद आहे त तव्हां ठीकु हूंदा ख़ुशि हूंदा ऐं सुबुह जो थधिड़ो पर इंजॉय करे रहिया हूंदा छाजे करे जो ही सुबुह जो पर हूंदो ई अहिड़ो आहे इलाही थधी हवा लॻंदी आहे वरी मथां तव्हां असांजो प्रोग्राम बि ॾिसी रहिया हूंदा उन में रूह जी ग़िज़ा बि आहे वरी जेका डांसिंग रक़्स उहो बि घटि न आहे उहो बि मां जीअं राग खे चइजे थो न रूह जी ग़िज़ा त जेको रक़्स आहे न उहो माण्हू वजद में अची वेंदो आहे ॾिसो तव्हां दरगाहूं ॾिसो तव्हां अहिड़ियूं जॻहियूं ॾिसो जिते इलाही आलिम फाज़िल हूंदा आहिनि के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि राइटर हूंदा आहिनि लेखक हूंदा आहिनि ऐं जिन खे ॾुख मिलियल हूंदा आहिनि तॾहिं बि हुननि खे ख़बर न पवंदी आहे त हू जेको कलाम हलंदो आहे सूफ़ियाणो कलाम त हू हुन में वजद में रक़्स में शुरू थी वेंदा आहिनि पोइ हुननि खे दिली सुकून मिली वेंदो आहे त इहो चवणु घटि न आहे त रुॻो राग ॿुधी माण्हू खे दिलि खे सुकून थो अचे पर रक़्स बि उन ई वांगुरु आहे दिलि खे सुकून थो अचे ऐं आराम थो अचे अगरि तव्हां करे ॾिसो अगरि तव्हां ते अहिड़ी कैफ़ियत तारी थिए त पोइ ई ख़बर पवंदी चवंदा आहिनि न जंहिं ते उहा कैफ़ियत तारी थिए उन खे ई ख़बर पए पर इहा ख़ुशाइनि ॻाल्हि आहे त असांजे सिंध में बि अहिड़ा नौजवान अची विया आहिनि जेके रक़्स खे प्रमोट पिया कनि जीअं त सूफ़ी सत्तार तव्हां जी। ॿुधायो त इहा जेका तरबियत आहे राग आहे त इन सां गॾु तरबियत केतिरी ज़रूरी आहे ज़ाहिर जी ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां रक़्स कयो था त तव्हांखे थोरी घणी ठेके लय ताल जी ख़बर हुजे सही जेकॾहिं तव्हां परफॉर्म कंदव त उहो बीट ते कंदव ताल ते कंदव ऐं उन राग जी लय जी उन्हनि खे तव्हांखे ख़बर हुजे जॻहुनि जी जेकॾहिं तव्हांखे उन शइ जी ख़बर ई कान्हे जेकॾहिं तव्हां उन ते परफॉर्म कयो राग हिकु तरफ़ पियो वञे तव्हांजा स्टेप हिकु तरफ़ पिया वञनि सो पोइ ॾिसण वारे खे मज़ो न ईंदो जेकॾहिं इहे सभु शयूं मिली करे हिकु गुलदस्तो थी करे जॾहिं बीहंदियूं आहिनि त माण्हू खे ॾिसण वारे खे सुरूर बख़्शींदियूं आहिनि सही। सुकून ईंदो आहे ॾिसण वारे खे ऐं उनखे उहा शइ वणंदी आहे सही जीअं हिकिड़ो मिसाल ॾिजे त जेकॾहिं हिकिड़ो ई माण्हू आहे छो जो हर शइ में रिधम आहे काइनात पूरी रिधम सां भरियल आहे सही
जेकॾहिं औलाद माउ जे पेट में आहे त सभिनी खां पहिरीं उहो रिधम जी जॻह धड़कन ॿुधंदो आहे, पंहिंजी माउ जी दिलि जी धड़कन ॿुधंदो आहे, उहा सही। रिधमेटिक ॿुधंदो आहे, रिधम ॿुधंदो आहे। ऐं असांजो सभिनी खां पहिरीं जेको सेंस कमु कंदो आहे उहो असांजो कंदो आहे ॿुधण वारो, लिसनिंग वारो। बिल्कुलु। जेकॾहिं असां घर में वेठा आहियूं त ॿाहिरि को पखी आहे या गाॾी आहे त असां सम्झंदा आहियूं गाॾी गुज़री, या फलाणो पखी ॿोले पियो, या फलाणी जॻह ते फलाणो माण्हू ॻाल्हाए पियो। असांजो लिसनिंग पावर जेको आहे, जॾहिं तव्हां सभिनी खां पहिरीं बीट खे ॿुधो था, जॾहिं तव्हां मौसीक़ी ॿुधंदा आहियो, घणा माण्हू चवंदा आहिनि असां रक़्स कोन कंदा आहियूं, असांखे रक़्स न वणंदो आहे, पर रक़्स करे थो कंहिं न कंहिं तरीक़े सां माण्हू। रक़्स तव्हांजे वजूद में शामिलु आहे। जॾहिं तव्हां ख़ुशि थींदा आहियो तॾहिं बि हीअं कंदा आहियो, जॾहिं तव्हां मौसीक़ी ॿुधंदा आहियो पोइ बि तव्हांजे हथ तव्हांजी आङुरियूं बि रक़्स कंदियूं पियूं, भले तव्हां खणी रक़्स न करियो। ऐं ख़ुशीअ जो इज़हार आहे, ऐं रक़्स फितरी अमल आहे। हा बिल्कुलु। जॾहिं तव्हां डांस कयो था ख़ुशीअ में, जॾहिं तव्हां झूमर कयो था त तव्हांजो रूह ख़ुशि थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे बेहदि अगरि चइजे न त बेहदि ख़ुशीअ जो इज़हार छा आहे, बेहदि ख़ुशीअ जो इज़हार आहे ई रक़्स। तव्हां हर कबीले में ॾिसो, जॾहिं सभिनी खां वधीक जेकॾहिं उहे ख़ुशि थियनि था त रक़्स कनि था। असां वटि अतण आहे, पठाण मिली करे सवनि जे ग्रुप में मर्द रक़्स कंदा आहिनि, बलोच आहिनि चाप कंदा आहिनि, असांजे सिंधी झूमर आहे असीं कंदा आहियूं, असांजे कश्मीरी डांस आहे, असांजे पंजाबी भंगड़ो आहे, हू कनि था। त हर कबीले जो पंहिंजो हिकिड़ो रक़्स आहे। इंसानु सभिनी खां पहिरीं जेका ॿोली ॻाल्हाइणु सिखी न, उहा इशारनि वारी सिखी, त उहो म्यूज़िक ते बिहेव करे पियो, रिएक्ट करे पियो, ऐं जेको आहे सो उन ते बॉडी लैंग्वेज जे थ्रू ई ॿुधाए पियो। जॾहिं साज़ वॼणु शुरू थिया त साज़नि ते पंहिंजे जिस्म खे हरकत आणण ई रक़्स आहे। त जॾहिं ख़ुशी जी जेका सॼे पीक पॉइंट आहे त उहो रक़्स आहे, उहो ख़ुशी थी करे याहू थो करे, गॾु शरीक था थी वञूं, रक़्स थो थिए त बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इंतिहाई घणो माण्हू इंजॉय कंदो आहे। ऐं आर्टिस्ट जेको आहे सो ख़ासि तौर ते जेको आहे सो जेको मां कमु करियां थो, जेका तव्हां ॻाल्हि कई त असां वटि दरगाहुनि ते जेके फ़क़ीर आहिनि, दरवेश आहिनि, रक़्स कनि था। तव्हां ॾिसो मौलाना रोम रक़्स कयो, हा बिल्कुलु, जेको आहे सो मौलाना रूमी, ऐं उन सिधे हथ खां ऐं खॿो हथ हेठि, सिधो हथ मालिक तूं मूंखे ॾियण वारो आहीं, मूंखे एतिरो ॾे जो मां ॾियण वारो थी वञा, इन जो कॉन्सेप्ट आहे। सो उहो रक़्स आहे। जेकॾहिं असां दरगाहुनि ते ॾिसूं त उहो सूफ़ियाणो रक़्स आहे, माण्हू कनि था। जेके आर्टिस्ट जेको आहे सो केॾी महिल जॾहिं परफॉर्म थो करे, जेकॾहिं शाह जी सुरमिन ते मां परफॉर्म थो कयां त जॾहिं सुर सुहिणी आहे त मां सुहिणी थी वञा। शाह लतीफ़ जॾहिं ॻायो आहे उनखे त उहो थी वियो आहे, त सुर मारवी आहे त मां हुनखे मारवी थी करे परफॉर्म करियां। जेकॾहिं मौलाना रूम आहे त मौलाना रूम थी परफॉर्म पियो करे। जेकॾहिं तव्हां हिंदुइज़म में ॾिसो त कृष्ण भॻवानु आहे त उहो कृष्ण भॻवानु थी करे परफॉर्मेंस पियो करे। आउं सम्झां थो त मां ख़ुशि नसीब आहियां, ऐं ख़ुशि नसीब आहियां इन फील्ड में आहियां जो आउं इन हिकिड़े आर्ट जे करे कई माण्हुनि जी ज़िंदगी जियां थो। जॾहिं आउं रक़्स करियां थो त उन्हनि जहिड़ो थी थो वञा, ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ में उहो कीअं परफॉर्म कंदा हूंदा, उहो कीअं उनजो अहसासु छा हूंदो आहे। सो जॾहिं तव्हां अगरि जेकॾहिं रक़्स जी ॻाल्हि कयो त जीअं अगरि जेकॾहिं वजत वारो रक़्स जी ॻाल्हि कजे त जॾहिं तव्हांजे मथां कैफ़ियत तारी थींदी आहे, जॾहिं तव्हां परफॉर्म कंदा आहियो त सभिनी खां पहिरीं त इहो जेको तव्हांजो उन टाइम ते कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त इंसानु बेतालो बि थी वेंदो आहे, बेतालो थी वेंदो आहे, रिधम तां लही वेंदो आहे। पर उन टाइम ते तव्हांजे मथां वहदानियत कैफ़ियत एतिरी तारी थी वेंदी आहे जो तव्हां जॾहिं रक़्स कंदा आहियो त तव्हांजी दीवानगी तव्हां ते एतिरी हावी थींदी आहे। जॾहिं तव्हां फिरंदा आहियो तव्हांजे पेरनि जी धूल खां वेंदे, तव्हांजे छेरुनि खां वेंदे, तव्हांजी जुबे खां वेंदे करे तव्हांजा हथ, तव्हांजा वार, तव्हां जॾहिं उॾामंदा आहियो उन ते परफॉर्म कंदा आहियो, तव्हांखे ईअं लॻंदो आहे त हीअ स्टेज कान्हे, असां कंहिं सते आसमान ते पहुची विया आहियूं। ऐं उहो जॾहिं अखियूं मथे करे जेॾी महिल गोल फिरे थो दीवानगी में ऐं जुज़ मां पोइ कुल में जॾहिं दाख़िल थो थिए त हुनखे ईअं थो लॻे त आउं मञी मालिक सां मिलियो आहियां। ऐं उन पोइ उन माण्हू खे होश ई न हूंदो आहे त केरु मूंखे ॾिसे पियो। हू दीवानगी में एतिरो गुम थी थो वञे। ऐं उन दीवानगी ते पहुचण जे लाइ पीढ़ा ज़रूरी आहे, तकलीफ़ ज़रूरी आहे। इंसान खे जॾहिं तकलीफ़ूं मिलनि थियूं, जॾहिं उन पीढ़ा मां गुज़रे थो त पोइ वञी इंसानु कुझु ठहे थो। हिकु मिटी आहे, कुंभार जी मार सहे थी, कुटिजे थी, ॻोहिजे थी, सड़े थी, पोइ वञी हिकु सुठो थांव ठहे थी। त इंसान बि ईअं ई आहे। सूफ़ी सत्तार, जेको दर्द मिले थो उन में रक़्स जी केतिरी मना थिए थी, राहत मिले थी दर्द में जॾहिं माण्हू रक़्स थो करे? रक़्स में तव्हांखे जॾहिं तकलीफ़ आहे न, तकलीफ़ में इंसानु छा कंदो आहे? तकलीफ़ में इंसानु सभिनी खां वधीक जेको आहे न मालिक ॾांहुं ॾिसंदो आहे ऐं मालिक खां उमेदु रखंदो आहे त रब
बसि तूं ई आहीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे तकलीफ़ आहे, दुनिया जो तव्हां ॾुख आयल आहियो, तव्हांखे इश्क में तकलीफ़ मिली आहे, तव्हांखे दुनिया जी तकलीफ़ मिली आहे, पंहिंजनि खां तकलीफ़ मिली आहे, तव्हांखे सतायो वियो आहे, रुलायो वियो आहे, ऐं हर माण्हू तकलीफ़ मां गुज़रे थो। सही। त पोइ जॾहिं तव्हां उन सभिनीनि शयुनि खां टुटी करे जॾहिं मालिक सां मिलो था, जॾहिं मालिक खे ॾिसो था, त पोइ इंसानु हिकिड़ो रक़्स करे था। रक़्स तव्हांजी हिकिड़ी थेरेपी बि आहे। जेको तव्हां फ्रस्ट्रेट थींदा आहियो, या तव्हां डिप्रेस थींदा आहियो, जेको तव्हांजे ज़हननि ते, असांजे ज़हननि में एॾा सवाल, एॾी असांखे तकलीफ़, जॾहिं असांजो ज़हन फाटणु लॻंदो आहे, पोइ जॾहिं तव्हां रक़्स कंदा आहियो त रक़्स करे 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 जॾहिं थकंदा आहियो, तव्हांजे ज़हन खे एॾो हिकिड़ो रिलैक्स थींदो आहे, तव्हांजी उहा माइंड थेरेपी थी वेंदी आहे, तव्हां रिलैक्स फील कंदा आहियो। त जॾहिं बि इंसान खे जेकॾहिं इहे शयूं थिए थियूं, जॾहिं इहो परफॉर्म करे थो, त यकीननि उनजे ज़हन में काफ़ी शयूं निकिरनि थियूं, उहो फ्रस्ट्रेशन खां बचे थो ऐं पंहिंजे पाण खे हल्को महसूसु करे थो। बिल्कुलु, ॾाढी सुठी ॻाल्हि, ॾाढी सुहिणी ॻाल्हि। हाणे सूफ़ी सत्तार असां तव्हांखे वरी रूह जी ग़िज़ा था ॾियूं, त असां वटि भलोड़ जेको रागी आहे फ़क़ीर रुख़सार अली। अदा असांखे छा पिया ॿुधायो तव्हां? बाबा सराइकी ॿोलदा तव्हांखे ॿुधायूं मुंहिंजी ज़रदारीअ जो। बिस्मिल्लाह। चप अंगूर अखियां बादामी, चप अंगूर अखियां बादामी, गल गिदरे दियां फाकां, चहबुक चेल नाजुक बाहां, जियां बेद मुश्क दियां शाखां, बाग बगन बाग बदन, बाग बदन, बाग बदन, उस्ताद बुखारी, खुशबू मोहब्बत आखां। एक सोहणे नल में हा प्यार किता, पर प्यार च ॾाढी कस लॻ गई। एक सोहणे नल में हा प्यार किता, पर प्यार च ॾाढी कस लॻ गई। मैं दिल दा ॾुखिया वापार किता, ओ मैं दिल दा ॾुखिया वापार किता, वापार च ॾाढी कस लॻ गई। एक सोहणे नल में हा प्यार किता, पर प्यार च ॾाढी कस लॻ गई। एक सोहणे नल में हा प्यार किता, पर प्यार च ॾाढी कस लॻ गई। सुख बिडते, पर सोहणल बेकूं सुर ॾे गया। हो मैं दिल बिडती ऐं सुख बिडते, पर सोहणल बेकूं सुर ॾे गया। इकरार की तुम दिल लावणदा, इकरार के तुम दिल लावणदा, इकरार च ॾाढी कस लॻ गई। एक सोहणे नल में हा प्यार किता, पर प्यार च ॾाढी कस लॻ गई। एक सोहणे नल में हा प्यार किता, पर प्यार च ॾाढी कस लॻ गई।
अर्ज किता महबूब मना ओ महफिल दे विच आ बैठा ओ मैं अर्ज किता महबूब मना ओ महफिल दे विच आ बैठा पर मुँह ते आंखों नकाब आहा पर मुँह ते आंखों नकाब आहा दीदार च ॾाढी कस लग गई एक सोने नल मैं हाँ प्यार किता पर प्यार च ॾाढी कस लग गई एक सोने नल मैं हाँ प्यार किता पर प्यार च ॾाढी कस लग गई माझी जरदारी माझी जरदारी माझी जरदारी दिल पल छोड़ा पर इश्क ॾाढो ही थी पोसा माझी जरदारी दिल पल छोड़ा पर इश्क ॾाढो ही थी पोसा बैठा ॾींह सजा वीचार करां ओ बैठा ॾींह सजा वीचार करां वीचार च ॾाढी कस लग गई एक सोने नल में हा प्यार किता पर प्यार च ॾाढी कस लग गई एक सोने नल में हा प्यार किता पर प्यार च ॾाढी कस लग गई एक सोने नल में हा प्यार किता पर प्यार च ॾाढी कस लग गई मैं दिल दा दुखा पार किता ओ मैं दिल दा दुखा पार किता पार च ॾाढी कस लग गई एक सोने नल में हा प्यार किता पर प्यार च ॾाढी कस लग गई एक सोने नल में हा प्यार किता पर प्यार च ॾाढी कस लग गई वाह वाह जबरदस्त हिक सोने नल में प्यार किता ॾाढो सुठो ॾाढो जबरदस्त जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां था वञूं नंढड़ी साही ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में तव्हां सां गॾु उमेद आहे त तव्हां ख़ुशि हूंदो ठीकु हूंदो ऐं असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदो असांजो प्रोग्राम सुठो बि तव्हांखे लॻी रहियो हूंदो ऐं सुबुह जो पहर बि आहे ऐं अगरि सुबुह जे पहर में तव्हांखे रूह जी ग़िज़ा मिले त भई छा ॻाल्हि कजे ऐं ॿियो त नाज़रीन मां तव्हांखे चवंदी हलां त तव्हां ॾुखनि में घणो न रहो जेतिरो थी सघे मुस्कुरायो खिलो ॿियनि खे ख़ुशियूं ॾियो खिल भोग कयो ऐं तव्हांजो रत बि वधंदो मुस्कुराहटूं ॾींदो खिलंदो जीअं मौलाना रूमी हो हुन प्यार लाइ घणो लिखियो इंसान जे मोहबत प्यार लाइ लिखियो ऐं हुन वरी इहो लिखियो त जॾहिं मां मरी वञा त केर बि न रोए ऐं नाच डांस उहे करे ऐं प्यार में बि हू वरी बि पंहिंजे मरण खे बि प्यार में ई चवे पियो त ईअं रहिजो नाच डांस गाना इहो सभु कुझु कजो सो मां तव्हांखे नंढड़ो मैसेज ॾींदी हलां त प्यार में रहो पंचायत में रहो दोस्त ठाहियो ऐं जेको माण्हुनि सां जॾहिं माण्हू जा दोस्त न घटि हूंदा आहिनि उहो सम्झो माण्हू अकेलो हूंदो आहे जी जी जीअं त नाज़रीन असांजी कॉल आहे असां रिसीव था कयूं अस्सलाम वालेकुम अदा हेलो अस्सलाम वालेकुम जी जी अदा तव्हां केरु पिया ॻाल्हायो किथां पिया ॻाल्हायो अजी इनायतुल्लाह बलोच थो ॻाल्हायां इस्लामाबाद खां
जी जी अदा, तव्हां छा था चवणु चाहियो असांजे प्रोग्राम सुबुह में रहण में? अभी तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे। मां हाणे टीवी ऑन कई, तव्हांजो प्रोग्राम हले पियो। प्रोग्राम ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी। पंहिंजे सिंध वारी सुहासिन जो प्रोग्राम ॾिसी करे असीं वेठा आहियूं इस्लामाबाद। जी जी अदा, तो प्रोग्राम ॾाढो भलो आहे। तव्हांजी कंपेयरिंग तव्हांजा सभु प्रोग्राम ॾाढा सुठा आहिनि। थैंक यू अदा। अॼु असांखे मंज़ूर सखाइणी आवाज़ में को कलाम ॿुधायो। जी अदा, ठीकु आहे, तव्हांखे असां कलाम ॿुधायूं था मंज़ूर सकीराणी जी आवाज़ में। तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे सुबुह में रहण प्रोग्राम में ॻाल्हि कई। जी त नाज़रीन, मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे रही हुअमि। जेको रूमी हो, जेको शाइर हो वॾो, हुन छा चयो त जेकॾहिं मां जी गुज़ारे वञा, डेथ थिए, त तव्हां राग रंग कजो, गाना ॻाइजो, इन करे जो वरी बि हुन मोहबत खे क़ाइमु रखियो। ऐं मां तव्हांखे चवंदसि तव्हां बि ईअं रहो, मोहबत में रहो ऐं दोस्त ठाहियो ऐं ईअं गैदरिंग कयो। नंढड़ा नंढड़ा मौक़ा जी क्रिएट कबा आहिनि, गॾिजी रहण सां उन में रक़्स कयो, पाण सां मिलो, ख़ुशियूं कयो, ईअं ई गम दूर ॾुख तव्हांजा दूर रहंदा। जीअं त सूफ़ी सत्ता तव्हां ॿुधायो त हीउ जेको तव्हांजो पेशो आहे, प्रोफेशन आहे, तव्हां हिन खे केसि ताईं रखणु था चाहियो? अदी पंहिंजो सभिनी खां पहिरीं त इहो त हिन खे कंटिन्यू रखिणो आहे। असां वटि हिन जे लाइ इदारा कान्हनि, हिन जे लाइ असांखे का सपोर्ट कोन्हे। ऐं जीअं त ॾिसो, असां वटि आर्टिस्ट, ॻाइण वारा मौसीक़ार जेके आहिनि सो वधीक आहिनि, फ़नकार असां वटि वधीक आहिनि। सो असां वटि जेको परफॉर्मिंग आर्ट आहे, जेको रक़्स आहे, उन में हिकु त आर्टिस्ट घटि आहिनि, ठीकु आहे। ऐं जेके आहिनि से तिन जेको आहे सो जेको कमु कयो आहे हेसीं ताईं उनखे प्रॉपर जेको आहे सो हिकिड़ो वे कोन मिलियो आहे। हालांकि असां वटि एॾा काफ़ी उस्ताद आहिनि, फ़नकार जेके आहिनि, त उहो त पंहिंजो मौसीक़ीअ जो कमु हिक ॿिए ताईं जेको आहे सो कन्वर्ट कनि था। हिक ॿिए खे शागिर्द ऐं उस्ताद वारो जेको मरहलो आहे उहो सेखारीनि था, सिखनि था, ईअं हलंदो थो अचे। पर रक़्स जे हवाले सां असां वटि अहिड़ो को बि ज़रियो या तरीक़ेकार न आहे। छो जो हाणे मूंखे तक़रीबन 10-12 साल थिया आहिनि जेको आहे सो इन फील्ड में मूं पाण सिखियो आहे, हाणे आउं सेखारियां पियो। हिन मुंहिंजो जेको एम आहे, मुंहिंजो जेको मक़सदु आहे, मुंहिंजो जेको लाइफ ऑफ गोल आहे, उहो इहो आहे त हैदराबाद में हिकु रक़्स जी अकेडमी जो आगाज़ कजे, जंहिंजे अंदरि हिकु चइजे त खणी रक़्स जो स्कूल, जंहिंमें डिफरेंट टाइप्स ऑफ डांसिस ते कमु थिए। ऐं उनखां अलावा उन ते कोरियोग्राफी जे हवाले सां जेको आहे सो नयूं नयूं शयूं कजनि। असांजी सिंधी शाइरीअ खे खणी करे, असांजे सिंधी रागनि खे खणी करे, चाहे उन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जा सुर हुजनि, उन में जेके कहाणियूं दास्तानूं आहिनि, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त कथकार जेको आहे उहो कहाणी ॿुधाईंदड़ आहे। ऐं उनखां पोइ असां जेको ॾिसो, असां इन्हनि साॻी कहाणियुनि खे त उन में ड्रामनि में बि त कयूं था न, जेकॾहिं उहो मौसीक़ी जेको आहे सो राग सां गॾु ऐं जेको नृत्य में जॾहिं तव्हांखे ॾिसण में ईंदो त उहो अञा बि पावरफुल थी वेंदो। उन सां गॾोगॾु जेको आहे सो डिफरेंट टाइप्स ऑफ डांसिस। हाणे जीअं तव्हां ॾिसो, मूं हिकिड़ी लास्ट टाइम बि इहा ॻाल्हि कई त असां वटि जेको आहे सो जीअं असां ॿिया कल्चर जा डांस ॾिसूं त हुन में मुख़्तसिर हुन में 4-5 अहिड़ा स्टेप आहिनि जेके हुननि जे रक़्स खे अञा बि ख़ूबसूरत बणाइनि था। जीअं तव्हां ॾिसो बलोची चाप ॾिसो, उहो कीअं पेर खणंदा आहिनि, क्लैप कंदा आहिनि, पठाणनि जो घुमण आहे, पंजाबियुनि जो भंगड़ो आहे। त अहिड़े हिसाब सां आउं चवां थो त जेकॾहिं असांजे सिंधीअ हो जमालो आहे, उनखे जेको आहे सो अहिड़ी साॻे स्टेप जेके हुनजी असल शिकिल आहे उहा रहणु ॾिजे ऐं अञा बि हुनखे ख़ूबसूरत बणाइजे ऐं उन में कुझु स्टेप्स ऐड कजनि त उहो अञा बि ख़ूबसूरत थी सघे पियो। ऐं एम इहो आहे त अहिड़ा नवां तजुर्बा कजनि ऐं मौसीक़ी सां, असांजी शाइरीअ सां हिकु नई शयूं मिलाए करे हिकु ईजाद कजे जेका माण्हू ॾिसनि ऐं दुनिया उनखे ॾिसे ऐं ॾिसे त वाक़ई त सिंधी माण्हू रक़्स जी फील्ड में बि पोइते कोन्हनि। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त संबारा, जेका तव्हां स्टार्ट प्रोग्राम में ॻाल्हि कई त संबारा द डांसिंग ऑफ गर्ल मोहन जो दड़ो, संबारा धातुअ जी पहिरीं मूर्ति आहे जेका मोहन जे दड़ो मां निकिती आहे, जेका उहा हिन स्टाइल में आहे, जेको असांजो कथकली जो पोज़ आहे। डांस इंडियन क्लासिकल कथक आहे जेको उन में 8 पार्ट्स आहिनि। हाणे छा आहे, जो असां इंडियन क्लासिकल कथक जी जेका मां ॻाल्हि कई उहो इन जे लाइ आहे छो जो असां वटि जॾहिं बर सग़ीर में जॾहिं पाकिस्तान इंडिया ॿई गॾु हुयो त असांजो जेको आर्ट हुयो, जेको असांजो हिकिड़ो फोक कल्चर जेको हुयो हिकु जहिड़ो सिमिलर हुयो।
असांजे माण्हुनि हितां जे उन आर्ट खे हुननि संभालियो कोन। हालांकि ॾिठो वञे त मोहन जे दड़े मां इहा हिकु चइजे साबिती मिली आहे, हिकु सबूत मिलियो आहे त रक़्स इहो कथक क्लासिकल जेको आहे उहो असांजो आहे, हुन में छेर ॿधियल आहे हुनखे पेर में, ऐं कथक में तव्हां छेर न ॿधंदव तेसीं ताईं तव्हांजो कथक कोन्हे। त धणी असीं असां हुन खां अणवाक़ुफ़ लॻा पिया आहियूं। जेकॾहिं असां हाणे कंहिं नौजवान या कंहिं पीढ़ी नई टहीअ जे अॻियां जेकॾहिं असां इहा शइ इंट्रोड्यूस करायूं था, स्टेज ते बीहे करे असां जॾहिं हुननि खे परफॉर्मेंस जे बारे में ॿुधायूं था त हू चवनि था त जेको आहे इहो त इंडियन जो डांस आहे। इंडियन जो डांस किथां आयो, हीअ त डांस असांजो आहे, असांजा सिंधी त हुते विया न। त इहो कल्चर थोरो मिक्स थी वियो, हुननि संभालियो, असां खां न संभली सघियो। ठीकु आहे। ऐं ॿी शइ इहा आहे जो असां वटि ख़ासि तौर ते वरी इहा शइ चई वेंदी आहे त नृत्य जेको आहे सो उहो औरत ते ई ठहे थो, मर्द ते न। इहो हिकिड़ो सुवालु हूंदो आहे। संबारा हिकु औरत हुई, चलो ठीकु आहे, पर उहो हिकिड़ो औरत लाइ हुयो न, पोइ तव्हां त छोकिरा आहियो। पर मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि था करियो, पहिरीं ॻाल्हि त इहा त जेंडर सां तालुक ई कोन्हे आर्ट जो। जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि था करियो त तव्हां कुदरत में ॾिसो मौलाना रोम अलाह जो वली मेल हुयो, फीमेल न हुई। जेके तव्हां हिंदुइज़म में ॾिसो शिव शंकर ॾिसो, कृष्ण भॻवानु ॾिसो, जे तव्हां पखियुनि में ॾिसो त मोर ॾिसो, कबूतर ॾिसो, डेल कोन डांस कंदी आहे, मोर नचंदो आहे, मेल नचंदो आहे। कबूतर सां गॾु कबूतरी डांस कोन कंदी आहे, कबूतर मेल नचंदो आहे जॾहिं तव्हां हुनखे छेरूं पाराए छॾियो। तव्हां झिरकीअ खे ॾिसो, तव्हां उठ खे ॾिसो, तव्हां घोड़े खे ॾिसो, पीरनि फ़क़ीरनि ते वेंदा आहियूं, उते बि मर्द ॾिसो डांस कंदा आहिनि, नचंदा आहिनि पिया, वजद में अची वेंदा आहिनि। त इहा शइ हिननि सभिनी खे हिकु पखियुनि, जानवरनि ऐं इंसान मां ऐं ओलियान ऐं वलियुनि मां बि अगरि जेकॾहिं इहा ॾिसे त उहा शइ हिकिड़ो कॉन्सेप्ट ग़लति आहे। पर मां इहो चवंदुसि त आर्ट जो कंहिं बि जेंडर सां तालुकात कोन्हे, चाहे उहो मेल हुजे, फीमेल हुजे, या चाहे उहो ख्वाजा सिरा हुजे। आर्टिस्ट आहे। सो वधीक जेको आहे सो हिन फील्ड खे कंटिन्यू कबो, अॻियां हली करे स्कूल खोलबो ऐं हुन ते बहितरीन खां बहितरीन कमु कबो। ऐं तव्हां समटाइम करे करे हिमत हाराइजी वेंदी आहे। असांखे प्रोग्रामनि में कोन हिकिड़ो त घुरायो वेंदो आहे, त अहिड़े तरीक़े सां घुरायो वेंदो आहे, चलो ठीकु आहे अची वञिजो, ठीकु आहे न। पर कोशिशि कंदा आहियूं उन्हनि जॻहियुनि ते न वञूं जिथे रेस्पेक्ट त मिले न। आर्टिस्ट खे खपंदो छा आहे, इज़त मिलंदी आहे, पोइ पेमेंट घटि या वधीक चलो ठीकु आहे मिले पई। ऐं क़िस्मतनि प्रोग्राम मिलनि पिया त ओके, यूट्यूब ते कमु करियूं पिया, सोशल मीडिया ते कमु करियूं पिया। त इहो सॼो अच्छा उन प्रोसेस में ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे पंहिंजी फैमिली आहे, पंहिंजो हिकु ग्रेजुएट आहियूं, जॉब नथा कयूं, आर्ट ते कमु पिया करियूं, त किथां अर्निंग सोर्स थिए, नाउमीदी थींदी आहे। पर इहा शइ मां चवंदुसि त जेकॾहिं हिकिड़ो माहौल आहे ई कान, उहो माहौल पैदा करण जे लाइ तव्हांखे क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं, डेडिकेशन ॾियणी पवंदी। जेकॾहिं तव्हां अॼु डेडिकेशन ॾिनी आहे त सुभाणे ईंदड़ पोयां तव्हां खां माण्हू शायदि अहिड़ो को निकिरी अचे जेको तव्हांखे ॾिसी करे उन कम खे कंटिन्यू करे। ऐं इन जे लाइ मां इंडियन क्लासिकल कथक जो जेको लेसन आहे उहो सिंधीअ में कन्वर्ट करे डांस विद सूफ़ी सतार यूट्यूब चैनल आहे मुंहिंजो, मां उन ते रखां पियो ऐं सिंधी ॿोलीअ में सम्झायां पियो। सफ़ा आसान, का ड्रेग कान्हे। जेको बि कथक सिखणु चाहे उते मुंहिंजे डांस विद सूफ़ी सतार यूट्यूब चैनल ते वञी करे ॾिसे ऐं पूरे तरीक़े सां उन शइ खे सम्झी ऐं आसानी सां घर वेठे सिखे। इलाही ज़बरदस्त ॻाल्हि ऐं ख़ुशियुनि ॻाल्हि आहे त असांजा नौजवान हाणे वरी इन बि फील्ड में वञनि पिया ऐं अवेयर ॾियनि पिया। जीअं त सूफ़ी सतार असांखे हाणे वरी तव्हांखे रूह जी ग़िज़ा बि ॾियूं था। असां वटि भलोड़ फनकार असां सां गॾु आहे, फ़क़ीर रुख़सार अली। तव्हां असांखे छा पिया ॿुधायो हाणे? बाबा उस्ताद बुखारी जो कलाम था ॿुधायूं तव्हांखे। बिस्मिल्लाह। फरमाइश थी आहे। याद अथई या न नंढड़े लाजूं ॻाल्हियूं हो, कुझु यादि अथई या न नंढड़े लाजूं ॻाल्हियूं। अॼु दिलि थी चवे ॻायूं, अॼु दिलि थी चवे ॻायूं, कुझु
यादि अथई या न नंढड़े लाजूं ॻाल्हियूं हो कुझु यादि अथई या न नंढड़े लाजूं ॻाल्हियूं अॼु दिलि थी चवे ॻायूं ला 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 हो ला गॾु गुॾियूं परणायूं गॾु गुॾियूं परणायूं ला 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 हो ला हो गॾु गुॾियूं परणायूं कुझु यादि अथई या न सहरा लाॾा ॻायूं हो कुझु यादि अथई या न सहरा लाॾा ॻायूं अॼु दिलि थी चवे ॻायूं कीअं नोड़ीअ रांदि कुॾूं कीअं नोड़ीअ रांदि कुॾूं ला 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 कीअं नोड़ीअ रांदि कुॾूं कीअं नोड़ीअ रांदि कुॾूं कुझु यादि अथई या न कीअं प्यारी पींघल ॾूं हो कुझु यादि अथई या न कीअं प्यारीअ पींघल ॾूं अॼु दिलि थी चवे ॻायूं अॼु दिलि थी चवे ॻायूं कुझु यादि अथई या न नंढड़े लाजूं ॻाल्हियूं हो कुझु यादि अथई या न नंढड़े लाजूं ॻाल्हियूं दुहल ॿुधूं कीअं ईद जा दुहल ॿुधूं ला 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 हो ला हो कीअं ईद जा दुहल ॿुधूं कीअं ईद जा दुहल ॿुधूं कुझु यादि अथई या न कपड़नि में न कपड़नि में न पिया मापूं अॼु दिलि थी चवे ॻायूं अॼु दिलि थी चवे ॻायूं कुझु यादि अथई या न नंढड़े लाजूं ॻाल्हियूं
सिक नंढड़े ला कुर्बान सिक नंढड़े ला कुर्बान सिक नंढड़े ला कुर्बान सिक नंढड़े ला कुर्बान मुंहिंजी मिन्नत मन प्यारा अची प्यार जो भाकुर पा ओ मुंहिंजी मिन्नत मन प्यारा अची प्यार जो भाकुर पा ओ मुंहिंजी मिन्नत मन प्यारा अची प्यार जो भाकुर पा अची प्यार जो भाकुर पा अची प्यार जो भाकुर पा ज़बरदस्त मथां वरी उस्ताद बुखारी जी शाइरी ऐं तव्हां बिल्कुलु असांखे बचपन ॾे वठी वियो उहे गुॾियुनि जूं रांदूं वरी उहे रसियुनि ते टपा ॾियण इलाही ख़ूब इलाही ज़बरदस्त जे त नाज़रीन असां जुड़िया रहिजो असां था वञूं नंढड़ी साई ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदा बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु नवनि रंगनि सां नवनि चेहरनि सां ऐं नई उमेदुनि सां जीअं त सूफ़ी सत्तार तव्हांजो बचपन कीअं गुज़रियो थोरो ॿुधायो उन लाइ दी तमामु इंट्रस्टिंग कहाणी आहे बचपन ईअं गुज़रियो आहे त सभिनी खां पहिरीं त इहा त नंढपण मूं ईअं गुज़ारियो आहे जीअं ॻोठ में ॿार गुज़ारींदो आहे हालांकि असां हैदराबाद जा आहियूं ऐं असांजो सिटीज़न कॉलोनी त हाणे बाद में ठही आहे पहिरीं असांजो हिते ॻोठ हुयो आहे अञा बि काफ़ी घर आहिनि सो हाणे ईअं थींदो जो सभु पंहिंजे पाण में सभु पंहिंजो वेड़ो आहे हिकिड़ो सो नंढपण में हिकु त मार बि ॾाढी खाईंदो हुअसि त अम्मा जे हथां ख़ासि करे जेको आहे सो स्कूल कोन वेंदा हुआसीं सॼो ॾींहुं केॾी महिल इहो असांजो टायर हलाइण साइकिल हलाइण मिटीअ सां गॾु रांदि खेॾण इवन तव्हांखे ॿुधायां त ईअं दुबे में मच्छियूं बि जलींदा हुआसीं त अहिड़ो बचपन मुंहिंजो रहियो आहे ऐं उनखां पोइ नंढपण में इहे शयूं बि ॾिठियूंसीं त अम्मा मिसाल जे तौरु असांजे घरनि में उन्हनि जॻहियुनि ते जेको आहे कॾहिं कॾहिं गैस न हूंदी त अम्मा असांजे घर में चुल्हो लॻियलु हूंदो मिटी वारो असां हुन में मानी बि पचाईंदा हुआसीं छेणनि जी बि जेको आहे सो बाहि ॿारींदा हुआसीं काठियुनि जी बि बाहि ॿारींदा हुआसीं चुल्ह में ऐं उनखां अलावा मिटीअ सां घणो रांदि खेॾियासीं मिटीअ मां मटका ठाहिण ढगे गाॾी ठाहिण ऐं उन सां गॾो गॾु मुंहिंजी मासी पाण ॾाढी सुठी आर्टिस्ट हुई जेको हिकिड़ो ॻोठाणा जी माण्हू हिकिड़ो सुठो आर्ट जो कमु कंदा आहिनि घुमण जा माग मकान के जॻहियूं जॻहियूं बसि हैदराबाद ई रहियो बचपन में ईअं थींदो जो कॾहिं कॾहिं असांखे स्कूल वारा वठी वेंदा हिकिड़ो असांजो नंढपण में उहो ॾाढो अञा ताईं उहो पार्क आहे न्यू सिटी पार्क आहे हिकिड़ो सो हालानका खां ई अंदरि जेको वञिजे थो त ओॾां असां वेंदा हुआसीं त मूंखे उहो एॾो वणंदो हो पार्क उतां पुल हूंदी मथां खां हीअं साइड बि गार्डन हूंदो परियां बि गार्डन हूंदो ऐं झूला वूला लॻियल हूंदा तिरकड़ियूं जेके स्लाइडूं जेकियूं हूंदियूं उहे लॻियल हूंदियूं तिरकण जेके चए मथां खां ऐं उते बदकूं हूंदियूं पाणीअ में मच्छियूं हूंदियूं बोट वग़ैरह बि हूंदी पोइ स्कूल वारा कॾहिं वठी अच्छा उते मज़े जी हिकिड़ी ॻाल्हि आहे त उते जेको आहे न हिकिड़ो कुंड ते हिकिड़ो कैंटीन हूंदी उहा हिकिड़ी कुल्फ़ी खपाईंदो हो अच्छा कुल्फ़ी खपाईंदो हो कुल्फ़ी हूंदी उहा माए वारी अच्छा हुन में ॾाढो सुठो हिकिड़ो माओ पियल हूंदो ऐं नासी रंग जी हिकिड़ी कुल्फ़ी हूंदी अच्छा असां हितां आम जेके दुकाननि तां वठूं था कुल्फ़ियूं आइस्क्रीम वग़ैरह पर हू माए वारी कुल्फ़ी हिकु त एॾी मूंखे वणंदी अच्छा आउं बचपन में थोरो सवायो माना जेको आहे न मोटो हूंदो हुउसि त मूंखे इहो हूंदो जो असां वेंदासीं जो टूर ते त अम्मा या बाबा असांखे बोड़ मानी या जेको बि हूंदो लंच बॉक्स ठाहे करे असांखे ॾेई छॾींदा त उहो असां खणी वेंदा हुआसीं उते वञी करे जेको आहे सो खाइण पीअण जेको थींदो आहे ॿारनि जो मूंखे इहो यादि हुयो हिकु टाइम मूं वटां कुल्फ़ी वरिती त उहा मूं जॾहिं खाधी कुल्फ़ी त मूंखे ॾाढी वणी कुल्फ़ी उन टाइम न त बाबा मूंखे पैसा ॾिना ख़र्ची ॾिनी मूंखे त चई त चलो बाबा इहो पंहिंजो ख़र्ची खणी वञ पंहिंजी जेको हुते मानी बि हुजे गॾु पैसा बि हुजनि जेका शइ वणे वठी खाइजो तव्हां यकीन कंदो उन टाइम मां इहे सभु 200 रुपए जी कुल्फ़ियूं थियूं थैली भरे
ज़बरदस्त। त मुंहिंजी टीचर मूंखां पुछे पई त बाबा तव्हां एॾियूं कुल्फियूं वरितियूं हिते विकिरी वेंदियूं केरु खाईंदो? मूं चयो आउं खाईंदुमि, घर खणी थो वञा। अच्छा घर आउं जेसिताईं खणी पहुतुसि त उहो सॼो कुल्फियुनि जो शरबत वञी अम्मा खे सुठी ॻाल्हि। ऐं सुफ़ी सत्तार तव्हां छा मैसेज ॾींदो असांजे महिमाननि खे, नाज़रीन खे? अच्छा मैसेज मां इहो ॾींदुसि त हिकु त सभिनी खां पहिरीं मुंहिंजो हथ ॿधी तव्हांखे अर्ज़ु आहे, को बि आर्टिस्ट हुजे, फ़नकार आहे, शहनाई वारो आहे, दोल वारो आहे, रक़्स करे थो, नंढे में नंढो आर्टिस्ट आहे, सभिनी खां पहिरीं आर्टिस्टनि खे इज़त ॾियो। ही फ़क़ीर माण्हू आहिनि, ही तव्हांजे लाइ कमु कनि था, ही तव्हांजे एंटरटेन लाइ कमु कनि था, ही तव्हांजे ख़ुशियुनि में शरीक थियनि था। त कंहिंखे बि पाण खां घटि न सम्झो। आर्टिस्ट वॾो बादशाह माण्हू आहे, पर उहो इहो आहे जो हालातनि उन्हनि खे फ़क़ीर करे छॾियो आहे। न त सभिनी खां वॾो आर्टिस्ट त मुंहिंजो रब आहे, जंहिं सॼी काइनात एॾी ख़ूबसूरत ठाही आहे। उनखां पोइ ही आर्टिस्टनि वारी जेका तख़लीक़ वारी सिफ़त सिर्फ़ु इंसानु अलाह आर्टिस्ट में विधी आहे। जे आर्टिस्ट उदास थिए, जे आर्टिस्ट खे तकलीफ़ थिए, आर्टिस्ट उदास थिए त ही पूरी काइनात उदास थी वेंदी हली। आर्टिस्टनि खे बचायो, आर्टिस्टनि खे इज़त ॾियो, उन्हनि खे उन्हनि जो कोशिशि कयो त उन्हनि जे बच्चनि जी रोज़ी थिए, उन्हनि खे एतिरो मुआवज़ो ॾियो जो पंहिंजो कुझु करे सघनि। जी जी ॾाढी सुहिणी ॻाल्हि। ऐं फ़क़ीर थियण को घटि लफ़्ज़ न आहे, उहे फ़क़ीर न आहिनि, रुॻो पिनण वारा आहिनि, वॾाइप आहे हिन में। ऐं फ़क़ीर जेको अल्फाज़ आहे उहो असां शायदि उनखे इहो घटि सम्झी छॾिया, पर तव्हां सुबुह मेहराण में ईंदा रहंदा आहियो, तव्हां उन लाइ छा चवंदव? तमामु बहितरीनु प्रोग्राम सुबुह मेहराण, ऐं हर हिकु अलॻि यूनिक टॉपिक ते जेको आहे सो ॻाल्हाए थो, माण्हू उहे वठी थो अचे, उन्हनि खे हाईलाइट करे थो, डिफरेंट पंहिंजी फील्ड सां लाॻापियल माण्हुनि खे अची करे उजागर करे थो। सो मुंहिंजी दुआ आहे अलाह साईं ईअं ई बरक़रार रखे सुबह मेहराण खे ऐं असांजे होस्टनि खे, तव्हांखे। सो इन प्रोग्राम खे असांजे डायरेक्टर प्रोड्यूसरनि खे जंहिं हिन एॾे बहितरीनु प्रोग्राम जो आगाज़ कयो आहे, सो रब करीम जी जेको बारगाह में दुआ कजे थी त हिन खे अलाह साईं ईअं ई आबाद रखे। ऐं इन ई तरीक़े सां असां जहिड़ा नौजवान या असां जहिड़ा आर्टिस्ट या असां जहिड़ा खोड़ ॿिया असांजी फील्ड जा माण्हू अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि, माण्हुनि खे सुञाणनि। थैंक्स अलाट सूफ़ी सत्तार, तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण खे टाइम ॾिनो, उन में ॻाल्हि ॿोल कई। ऐं फ़क़ीर रुख़सार अली, तव्हांजी बि महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, तव्हां रूह जी असांखे ग़िज़ा ॾिनी। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मेहराण जो हाणे टाइम थो थिए ख़तमु, पर वेंदे वेंदे असां तव्हांखे वरी रूह जी ग़िज़ा ॾींदा था वञूं। त मूंसां जुड़िया रहिजो ऐं मुंहिंजे टीम ऐं सदस्या खे ॾियो इजाज़त। सुभाणे वरी मिलंदासीं नवनि चेहरनि सां ऐं नवनि रंगनि सां, त सदाईं गॾु। हिन रंग बरंगी दुनिया में ओ सोना सवें ॿिया भी था घुमन, मुझो ख़ासि ताल्लुक़ तो सां फ़कीर बाबा बोली सरकार, मुझो इश्क न आम पसंद आहे। बाबा मुझे मुर्शिद पाक फ़कीर बोली सरकार जो बोल, ओ सुनन में सुनो मुझो यार सुनन में सुनो मुझो यार हद खां बेवध जैसा प्यार सुनन में सुनो मुझो यार हद खां बेवध जैसा प्यार छो सजण खां छो जानीअ खां जुदा थियां मुत विक विक ते सिर फिदा कयां, सिर फिदा कयां, सिर फिदा कयां। सुनन में हा सुनन में सुनो मुझो यार हद खां बेवध जैसा प्यार छो जानीअ खां छो सजण खां जुदा थियां मुत विक विक ते सिर फिदा कयां, सिर फिदा कयां, सिर फिदा कयां।
ओ मुंहिंजो पीरी मूसाण सचो वफ़ादार आहे अहिड़ो ॾिनो मालिक मूंखे दिलदार आहे जीअं मुंहिंजो साईं हा जीअं हादी साईं जीअं सजण साईं मुंहिंजो जीअं ढोलण साईं मुंहिंजो पीरी मूसाण सचो वफ़ादार आहे अहिड़ो ॾिनो मालिक मूंखे दिलदार आहे उन्हीअ ते ई मुंहिंजो एतबार आहे उन्हीअ ते ई मुंहिंजो एतबार आहे हद खां बि वध जंहिंसां प्यार आहे छो सजण खां छो जानीअ खां जुदा थियां मूं त विक विक ते सिर फिदा कयां सिर फिदा कयां सिर फिदा कयां सुहिणो वरी ॿियो त कंदो सींगार आहे सुहिणो मुंहिंजो हसीननि जो सरदार आहे सुहिणो मुंहिंजो साईं हा सुहिणो मुंहिंजो साईं सुहिणो मुंहिंजो साईं हा ढोलण मुंहिंजो साईं हिकु त सुहिणो वरी ॿियो त कंदो सींगार आहे सुहिणो मुंहिंजो हसीननि जो सरदार आहे उन्हीअ जे हुस्न जो कुमार आहे हद खां बि वध जंहिंसां प्यार आहे छो सजण खां छो मुर्शिद खां जुदा थियां मूं त विक विक ते सिर फिदा कयां सिर फिदा कयां सिर फिदा कयां सुणन में सुणो मुंहिंजो यार आहे हद खां बि वध जंहिंसां प्यार आहे छो सजण खां छो जानीअ खां जुदा थियां मूं त विक विक ते सिर फिदा कयां सिर फिदा कयां सिर फिदा कयां ओ नाज़ अंदाज़ ऐं उन जी आहे ॻाल्हि भली हू मुंहिंजो मूं उन जो आहियां हुबे अली ओ नाज़ अंदाज़ ऐं उन जी आहे चाल भली हू मुंहिंजो मूं उन जो आहियां हुबे अली सुठो मिठो मुंहिंजो सरकार आहे सुठो मिठो मुंहिंजो सरकार आहे हद खां बि वध जंहिंसां प्यार आहे छो सजण खां छो जानीअ खां जुदा थियां मूं त विक विक ते सिर फिदा कयां सिर फिदा कयां सिर फिदा कयां सुणन में आहा सुणन में हो सुणन में सुणो मुंहिंजो यार आहे हद खां बि वध जंहिंसां प्यार आहे छो सजण खां जुदा थियां मूं त विक विक